सिंधी एसोसिएशन सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका जी एडवोकेसी राइट्स कमेटी हर महीने हिकिड़ो सिंध जे इशू सां रिलेटेड टॉपिक्स ते कॉन्फ्रेंस करे ऐं एक्सपर्ट्स खे घुराए अंग खणण सां गॾु असांजी पंहिंजी जेके सना नॉर्थ अमेरिका में आहियूं उन्हनि खे बि सम्झो त तालीमी याफ़्ता पिया कनि उन्हनि खे नॉलेज पिया ॾियनि। उन सां गॾोगॾु असां जेके सो सिंध जी गवर्नमेंट पाकिस्तानी गवर्नमेंट खां वक़्तनि फ़वक़्तनि जेको आहे सो कुझु डिमांडूं कंदा आहियूं त इहे मसइला कीअं रिज़ॉल्व थियनि। अॼु जो जेको सेशन आहे सदका भरींदड़ सिंधु जे छोड़ जो नओं तव्हां सभिनी खे ज़रूरु ख़बर हूंदी त सिंध जी डेल्टा तबाही जे किनारे ते त पैतल हुई पर उहा हाणे उन खां बि चढ़ी वई आहे। सो असां जेको आहे पंहिंजो हिन सेशन जी शुरूआति कंदासीं ऐं साईं असद शेख जनरल सेक्रेटरी खे गुज़ारिश कंदासीं त सभिनी आयल दोस्तनि खे भलीकार चवनि त उन खां पोइ असां पंहिंजे सेशन जो बाक़ाइदा आगाज़ करियूं। साईं असद शेख। ज़ुल्फ़कार, थैंक यू सो मच। ऐं मां पंहिंजे सभिनी आयल महिमाननि खे जंहिंमें साईं नासिर पंवर साहब, मसूद लोहर साहब ऐं साईं शफ़ी मोहम्मद साहब, उन्हनि खे भली कार चवां थो। ऐं ॿिया जेके आयल महिमान अञा कुझु शामिल थींदा हींअर मूं ॾिठो जस्ट स्टार्टिंग। ऐं साना हमेशह जेको आहे सिंध ऐं सिंध जे मसइलनि ते ॻाल्हाईंदी रही आहे ऐं हमेशह सिंध सां ऐं सिंधियुनि सां गॾु बीठी आहे। जीअं त ज़ुल्फ़कार चयो अॻु में ई असां वक़्तनि फ़वक़्तनि हितां पंहिंजे प्लेटफॉर्म तां जेके जॾहिं बि सिंध जे हक़नि जी ॻाल्हि अचे थी या सिंध जे राइट्स जी ॻाल्हि अचे थी त हुकूमत वक़्त खे अपील कंदा रहिया आहियूं। पर ही जेको सिंध जो मसइलो आहे डेल्टा वारो इंडस वारो इहो मां अॻु में बि जेके बि सेमिनार्स थिया हुन में हिकिड़ी ॻाल्हि दोहराई आहे त अगरि सिंधु आहे त सिंधु रहंदी, अगरि सिंधु नाहे त पोइ सिंध त आहे ई न। छो जो जेको असांजी सिंध आहे उहो सिंधु मां ई निकितल आहे। त वधीक मां वक़्तु कोन वठंदुसि ऐं जेके असांजा एक्सपर्ट्स आहिनि मौज़ूद महिमान आहिनि उन्हनि खे असां इन ते वधीक रोशनी विझण जो मौक़ो ॾींदासीं। थैंक यू वेरी मच अदा ज़ुल्फ़कार। ऑन बिहाफ ऑफ ऑल EC आई वेलकम यू ऑल। थैंक यू अदा असद। असां शुरूआति कंदासीं साईं शफ़ी मोहम्मद मरगर जे साईं शफ़ी मोहम्मद मरगर सिंधु नदी जे छोड़ वारे इलाइक़े खारो छाण जा रहवासी आहिनि। पाण सिंधु नदीअ जी डेल्टा जी तबाही जा अखियुनि ॾिठा शाहिद बि आहिनि। डेल्टा डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जा चेयरमैन आहिनि ऐं डेल्टा जी तबाही ते एहतजाज कंदा रहिया आहिनि ऐं सिंधु जे छोड़ वारे इलाइक़े जी इरूज ऐं ज़वाल खे अॼु साईं जी ज़बानी ॿुधंदासीं। साईं शफ़ी मोहम्मद साहब। जी, साना जे तमाम दोस्तन ऐं ख़ुसूसन ज़ुल्फ़कार ख्वाजा साहब, डॉक्टर हैदर लाशारी साहब ऐं तमामु उन्हनि साना जे सरगर्म दोस्तनि ऐं सिंध जे लाइ सोचींदड़ इंडस डेल्टा जो दर्द रखंदड़ उन्हनि दोस्तनि जो आऊं शुक्रगुज़ार आहियां जो असां इंडस डेल्टा जे मुतासिर माण्हुनि खे हिकु वॾे प्लेटफॉर्म ते पंहिंजो दर्द कथा, इंडस डेल्टा जी दर्द कथा ऐं असांजो जेको आवाज़ हो रुञ में रड़ बणिजी चुको हो, जेको असांजे आवाज़ खे ॿुधण लाइ केरु तयारु कोन हो। असां इहो सोचियोसीं त अकेला बैनर खणी कराची जे घटियनि गलियुनि में रुलंदा रहियासीं, पर उहो जो आवाज़ नॉर्थ अमेरिका ताईं असांजो पहुची चुको आहे। इंडस डेल्टा जो जॾहिं ज़िक्र अचे थो त असांजे साम्हूं उहो शानदार माज़ी, उहो जन्नत जी धरती, जन्नत जी वादी, उनखे असांजा इलाइक़े जा माण्हू
कश्मीर सॾींदा हुआ, बाग़ अदन सॾींदा हुआ। हूअं त इंडस डेल्टा जेको आहे उहो 41,440 स्क्वायर किलोमीटर ते साईं शफ़ीउन मौजूदु माफ़ आहे। कजो, तव्हां पंहिंजी कैमरा खोले सघो था? क्लिक कजो त कैमरा खुली वेंदी। हा ठीकु आहे, महिरबानी साईं। साईं हाणे खुली आहे न? हलो साईं। जी साईं, जी साईं साईं, हाणे त ठीकु आहे। जी बिल्कुलु जी। बिल्कुलु, जी साईं, ज़बरदस्त। साईं हूअं त इंडस डेल्टा जेको आहे उहो 41,440 स्क्वायर फुटनि ते आहे, पर आउं उन एरिया जो ज़िक्र कंदुसि जिते सिंधू दरिया हज़ारे मेलनि खां जबलनि खे चीरींदे ठटे ज़िले जे 2 तालुकनि में 2 शाख़ूं थिए थी। हिकिड़ी शाख़ जेका आहे सिंधू दरिया जी, उहा सॼण वारीअ खां ओलहे तरफ़ केटी बंदर जे खोबर क्रीक में समुंड में वञी छोड़ करे थी। ॿी शाख़ रोड़ो जंहिंखे चइजे थो, हिकिड़ो केटी बंदर जे तरफ़ जेको वञे थो उनखे फाट दरिया चइबो आहे, ऐं खारो छाण जे तरफ़ जेको वञे थो मल दरिया में वञी मिले थो उनखे रोड़ो दरिया चइजे थो। उहा मल दरिया में वञी मल दरिया में वञी अॻियां कांइर में समुंड में छोड़ करे थो। इंडस डेल्टा माज़ीअ जो हिकु शानदार इलाइक़ो हो। इंडस डेल्टा हिकिड़ो ॻोठ कोन हो, का हिकिड़ी देह कोन हुई, पर उन में को हिकिड़ो वसीलो कोन हो रोज़गार जो। इंडस डेल्टा में इंसानी ज़रूरत जूं केतिरियूं ई ज़रिया हुआ, केतिरा ई वसीला हुआ। इंडस डेल्टा जो वॾे में वॾो जेको ज़रियो हो उहो हुई ज़राअत, माहीगीरी, चौपायो माल। जेकॾहिं आउं उन्हनि जो अलॻि अलॻि ज़िक्र कंदसि त आउं सम्झां थो त हिकु टाइम तमामु घटि आहे, पर उनखे आउं थोरो मुख़्तसरन कंदसि त जेका ज़राअत हुई उन में कहिड़ा कहिड़ा फ़सुल थींदा हुआ ऐं केतिरियूं देहूं असांजूं आबाद हुयूं। सिर्फ़ु आउं 2 तालुकनि जो ज़िक्र कंदुसि त 2 तालुकनि जूं 83 देहूं आबाद थींदियूं हुयूं। 83 देहुनि में ई ज़राअत थींदी हुई। उन ज़राअत में चांवरनि जूं मुख़्तलिफ़ जिन्सूं, जंहिंमें सुगंधियासी, टिमड़िया, ॻाढ़ा चांवर ऐं उनखां अलावा बाग़, केला, ज़ैतून ऐं ॿिया जेके चेटी फ़सुल जंहिंमें ॼांभो, सरे, कणिक। साईं मुंहिंजो आवाज़ु अचे पियो न? जी जी साईं, बिल्कुलु अचे पियो। अच्छा, सो इंडस डेल्टा असां सम्झूं था त उहो असांजे लाइ हिकिड़ो बाग़ अदन हो ऐं जे दुनिया जा मर्कज़ उते हुआ। ऐं कहिड़े शहर जो ज़िक्र करियां? सोखी जो ज़िक्र करियां, खारो छाणे जो ज़िक्र करियां, केटी बंदर जो ज़िक्र करियां, बाग़वारी जो ज़िक्र करियां, रताणी वारी रेल जो ज़िक्र करियां, काक जो ज़िक्र करियां। काक उहा न जेका मूमल वारी काक, असांजे इलाइक़े में खारो छाण में देह पड वारीअ में उहो इलाइक़ो हो जेको ख़ुशहाल हो। उन ख़ुशहालीअ जे करे उन इलाइक़े जो माण्हुनि रखियो नालो काक। उहे अॼु उजड़ियल आहिनि। उते अॼु समुंड छोलियूं पियो हणे। हाणे आउं जेकॾहिं उनजो हिते तव्हांखे ॿुधाईंदुसि त 2,32,000 एकड़ ज़मीन जेका आहे सा समुंड हेठि आहे। ऐं देहुनि जे हिसाब सां तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि त 28 देहूं समुंड हेठि आहिनि केटी बंदर जूं। केटी बंदर जे 52 देहनि मंझां 28 देहूं जेके आहिनि उहे समुंड जे मुकमल हेठि अची चुकियूं आहिनि। बाक़ी तक़रीबन जेके आहिनि 7 देहूं जेके आहिनि उहे जेके आबाद थियनि थियूं
उहे जेके अॻूणे खारोछाण में उहे हाणे केटी बंदर में जेके आयूं आहिनि उहे उनखे बि समुंड जो घेरो आहे। 28 देहूं त मुकमल समुंड हेठि आहिनि, ऐं उहे जेकॾहिं अॼु माण्हू जेकॾहिं ॾिसंदो त माण्हू को बि भरोसो कोन कंदो त वाक़ई इहे देहूं हिते आबाद थींदियूं हुयूं, हिते ॻोठ हुआ, हिते शहर हुआ, हिते गाम हुआ, छो त अॼु उते समुंड छोलियूं थो हणे। जीअं सोखी बंदर हो त सोखी बंदर 20वीं सदीअ जो हिकिड़ो ख़ुशहाल बंदर हो, दुनिया जो मर्कज़ हो। ऐं जॾहिं दुनिया जे मुल्कनि में ख़ुशूसन गुजरात ऐं इन साइड ते जॾहिं ॾुकार ईंदा हुआ तॾहिं हितां खां असांजा इहे जेके सोखीअ जा माण्हू हूंदा उन्हनि खे अन्न ऐं इमदाद कंदा हुआ। अॼु असांजी उहा हालति आहे जो असां नांग झले गुज़र कनि था, असांजा माण्हू काठ वढे गुज़र कनि था, ऐं उन्हनि जी अॼु कसम परसीअ वारी हालत आहे। अॻ में असांजे सिंधू दरिया 12 महीना वहंदो हो, सिंधू दरिया वहंदो हो, मार्च खां वठी अक्टूबर ताईं पलनि जी सीज़न हलंदी हुई। अॼु असांखे उते पलो न रहियो आहे। छो त पलो हूंदो ई मिठे पाणीअ सां आहे, उहो पलो अॼु न रहियो आहे। पलनि ते साईं शफ़ी मोहम्मद साहब, शायदि तव्हांजो इंटरनेट जो को मसइलो पियो थिए, तव्हांजो आवाज़ कोन पियो अचे, ऐं तव्हांजी जेकी तस्वीर उहा जेको बि क्रॉस थी वई आहे। मच्छी आहे उन खां अलावा पलनि खां अलावा जेके माण्हू हुआ से 9 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि। जेके बाक़ी ॿिए मच्छीअ ते साननि ते आवाज़ कोन पियो अचे। हाणे साईं हाणे आवाज़ सही पियो अचे, तव्हां भले ॻाल्हायो। साईं तव्हांजो आवाज़ सही कोन पियो अचे शफ़ी मोहम्मद साहब। साईं शफ़ी मोहम्मद साहब तव्हांजो आवाज़ कोन पियो अचे। हाणे अचे, हाणे साईं अचे आवाज़ पियो, अञा बिल्कुलु कोन अचे पियो पियो। अचे? हाणे साईं अचे पियो। हाणे अचे पियो आवाज़? जी जी। अच्छा साईं, साईं अर्ज़ु इहो त इंडस डेल्टा असांजी जन्नत जी वादी हो, उहो असांजे लाइ कश्मीर हो, जिते खीर ऐं माखीअ जूं नदियूं वहंदियूं हुयूं। हीअ ठली ॻाल्हि न आहे, पर हे उन जा असीं अखियुनि ॾिठा शाहिद आहियूं। इहे सभु शयूं असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठियूंसीं। असां असांजे अञा वॾनि जेको उनजी ख़ुशहाली ॾिठी उनजी त ॻाल्हि ई परे आहे, पर असांजे 70 वारे ॾहाके ताईं जेको कुझु थियो हेसीं ताईं उहो असां ॾिठोसीं। 70 ताईं बि असांजो इलाइक़ो आबाद हो। शाहपुर ॾखण वारी जेका केठी बंदर जी देह आहे उन में असांजो ॻोठ हो। उते ईअं हो ॼण त हिकिड़ो कुदरत जो अहिड़ो मंज़र हो जिते मिठो पाणी हिन सीज़न में ईंदो। हींअर त असांखे मिठो पाणी मिले कोन थो, ऐं सिंधू दरिया 12 महीना वहंदो हो। ऐं असां जो जेको हाणे त असांखे बैराजनि में कोटड़ी बैराज खां 12 महीना पाणी कोन थो मिले, उहो सिर्फ़ु साल में 3 महीना असांखे पाणी मिले थो, उहो बरसातनि में। जॾहिं त कोटड़ी बैराज खां असांजी बाक़ी जेके बैराजनि ते ज़मीनूं आबाद थींदियूं हुयूं उन्हनि खे 12 महीना पाणी ॾिनो वेंदो हो, 12 महीना पाणी उन्हनि जो रखियो वियो। पर हाणे हिन वक़्तु तक़रीबन 25 सालनि खां वठी इहो सिलसिलो उन्हनि रखियो आहे त सिर्फ़ु असांखे कॾहिं 6 महीना पाणी ॾियनि था त कॾहिं 4 महीना। हाणे उहो घटाईंदे उहो पाणी असांजो सिर्फ़ु 3 महीननि ताईं अची बीठो आहे। साल में सिर्फ़ु असांखे 3 महीना पाणी मिले थो, हालांकि असांजो उन्हनि जो आबादीअ लाइ पाणी रखियलु आहे। पर हाणे हुननि इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त हिननि माण्हुनि खे हिननि जे ज़मीननि खे बर्बादु करे हिननि माण्हुनि खे लॾण ते मजबूर कजे। यकीन करियो त माण्हू इहो लॾ पलाण जो सिलसिलो 1980 खां जारी आहे। ऐं ॿी ॻाल्हि हीअ त जॾहिं त बैराजनि ऐं डैम थियण सां
तव्हांखे यादि हूंदो त तरबिला ऐं मंगला जे मुतासिरनि खे ज़मीनूं ॾिनियूं वियूं, उन्हनि खे आबाद कयो वियो ऐं इंडस डेल्टा जा जेके लखे माण्हू मुतासिर थिया, उन्हनि माण्हुनि खे किथे बि आबाद करण जे लाइ न उन्हनि खे को मुआवज़ो ॾिनो वियो। सोखी बंदर जा रवासी, सोखी बंदर रुगो शहर में 25,000 माण्हू रहंदा हुआ, खारो छाण में 25 खां 30,000 माण्हू रहंदा हुआ। इहे रुगो आउं शहर जो ज़िक्र करियां थो, उहे माण्हू उन्हनि जा जेके सराउंडिंग में जेकॾहिं पाण अंदाज़ो लॻाईंदासीं त तक़रीबन खारो छाण ऐं केटी बंदर में 2 लख माण्हू जेके हुआ से हितां लॾ पलाण करे विया। उन्हनि माण्हुनि खे किथे बि आबाद कोन कयो वियो। जॾहिं त बैराजनि ऐं डैमनि थियण सां तक़रीबन जेके तरबिला जा मुतासिरीन हुआ उन्हनि खे त सिंध में आबाद कयो वियो, उन्हनि ते त सोचियो वियो, पर इंडस डेल्टा जा जेके माण्हू हुआ उन्हनि खे त हुननि नज़र में ई कोन रखियो आहे। उन्हनि खे त इंसान ई कोन था सम्झनि त खारो छाण ऐं केटी बंदर जा माण्हू बि इंसान आहिनि ऐं उहे हिन मुल्क जा शहरी आहिनि। उन्हनि जे लाइ त इहो बार बार इहो चयो वेंदा आहिनि त कोठड़ीअ खां हेठि जेको पाणी वञे थो उहो ज़ाया आहे। बाबा, पाकिस्तान ठहण खां अॻु में कोठड़ीअ खां हेठि पाणी जेको 1,50,000 मिलियन एकड़ फुट ईंदो हो, उहो कीअं ईंदो हो? उहो तॾहिं त उनखे रोक टोक कोन हुई। हाणे तव्हां असांखे 1 मिलियन पाणी ॾियो था, डाउन स्ट्रीम खां आबादियूं छुटियूं, माण्हू छुटा, सिर्फ़ु चवनि पिया उहो बि महीने में जॾहिं बरसाति पए थी तॾहिं असांखे 1 मिलियन पाणी एकड़ फुट मिले थो। उहो सिर्फ़ु चवनि था हाणे तव्हांखे पीअण लाइ मिले थो। दुनिया जे जेके इदारा आहिनि उन्हनि सर्वे कई त कोठड़ीअ खां हेठि 27 मिलियन एकड़ फुट पाणी ॾिनो वञे ऐं असां जॾहिं 1991 जो जेको मुआदो थियो उन में इहो तस्लीम कयो वियो त डेल्टा खे बहाल करण जे लाइ 10 मिलियन एकड़ फुट पाणी ॾिनो वेंदो। उन ते अॼु ॾींहं ताईं अमल न कयो वियो। पर हा, उहा वरी पंजाब जेका आहे पंहिंजे तरीक़े सां जेका असेसमेंट कई आहे उन में इहो असांजो रखियो वियो आहे त कोठड़ीअ खां हेठि जेको पाणी वञे थो उहो ज़ाया आहे ऐं कोठड़ीअ खां हेठि का बि दुनिया कोन्हे, माण्हू कोन्हे, माल कोन्हे, पखी कोन्हे, पखण कोन्हे, बाघ कोन्हे, ॿेला कोन्हनि। हीउ पाणी जेको आहे सिंधू दरिया जो कुदरती पाणी आहे। इहो न रुगो ख़ुश्कीअ ते रहंदड़ इंसाननि जे लाइ आहे, पर उन्हनि पखियुनि, उन्हनि जानवरनि, उन्हनि माल मवेशीअ जे लाइ बि आहे। उन आबी जीवत जेका सामूंडी जीवत आहे उनखे बि पाणी जी ज़रूरत आहे। कुदरत जो निज़ाम आहे, उन निज़ाम तहत इहे नदियूं ठही वियूं आहिनि। इहे नदियूं पाकिस्तान ठहिण खां अॻु में हुयूं, न को पाकिस्तान ठहिण खां पोइ सिंधू दरिया ठही आहे। इहे नदियूं कुदरत जे तरफ़ां ठहियूं आहिनि। इहे डेल्टा जेके ठहंदा आहिनि इहे इन में ठहिण जे लाइ हज़ारे साल लॻंदा आहिनि ऐं हिननि फिटाइण में चंदनि सालनि में इहो इंडस डेल्टा कुदरत जो हिकिड़ो वसीलो इन्हनि असांखे तबाह करे ॾिनो। इंडस डेल्टा सिर्फ़ु हुन में ज़रात कोन थींदी हुई, चौपायो माल हूंदो हो, माहीगिरी थींदी हुई, ॿेला हुआ, पन जा मड़ा हुआ, सिंधू दरिया जा जेके भल हुआ उन्हनि ते बि माण्हुनि जो गुज़र सफ़र हूंदो हो। गुज़र मुआश जा मुख़्तलिफ़ ज़रिया हुआ, माण्हू ख़ुशहाल हुआ, माण्हू इंसानी ज़रूरत जूं समूरियूं शयूं हुयूं। ऐं जॾहिं त पाणी असांजो बंदि कयो वियो आहे, जॾहिं पाणी असांजो बंदि कयो आहे उन खां पोइ न वक़्त ते बरसातूं थियूं पुन, न वण रहियो आहे। साईं, मुंहिंजो टाइम आहे या ख़तमु थी वियो? हलो साईं 2 मिंट आहिनि तव्हां वटि, तव्हां अञा 2 मिंट ॻाल्हायो पोइ कंक्लूड करियो। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त असांखे तबाही खां बचायो वञे। असां हाणे माना मुकमल तौर ते ईअं सम्झो त 10 सैकड़ो वञी इंडस डेल्टा बतो आहे। माण्हू ते ईअं सम्झे फथल आहिनि। जीअं माण्हू को जंग में फथल हुजे, मुल्क में जंग हुजे, पोइ माण्हू फसी रहनि, तीअं उते जेके बाक़ाया माण्हू जेके रहिया आहिनि उन्हनि वटि एतिरी ताक़त कोन्हे जो उहो इलाइक़ो छॾे। खारो छाण जेको शहर आहे उन में माण्हू चंद जेके मजबूरन रहिया पिया आहिनि, उन्हनि वटि एतिरो वसीलो कोन्हे जो वञी कंहिं आबादी वारे इलाइक़े में रहनि। असां चऊं था त बाबा इंडस डेल्टा जे माण्हुनि खे बचायो वञे। इंडस डेल्टा हिकिड़ो कुदरत जो वॾो वसीलो आहे ऐं उन जो पाणी कुदरत जे तरफ़ां रखियलु आहे। उन जे लाइ दुनिया जो कानून बि चए थो त जेके डाउन आहिनि उन्हनि खे पाणी ॾिनो वञे। हीअ असां सां ज़ुल्म आहे, हीअ असां सां नाइंसाफ़ी आहे ऐं इहो इन जो तदारक कयो वञे। ऐं असां दुनिया जे तव्हांजे हिन वॾे प्लेटफॉर्म तां
ऐं इहो इंडस डेल्टा जे मुतासिरीन जो तव्हांजे साम्हूं आवाज़ रखां थो त उन्हनि बक़ाया माण्हुनि खे जेके फाथल आहिनि उन्हनि खे ऐं ॿिया जेके प्लस इंडस डेल्टा जा मुतासिर माण्हू आहिनि जेके मुख़्तलिफ़ शहरनि में दरबदर आहिनि उन्हनि खे मुआवज़ा ॾिना वञनि, उन्हनि खे आबाद कयो वञे। ऐं ॿियनि माण्हुनि खे अफ़गानियुनि खे त आबाद कयो वियो, हिंदुस्तान खां आयल माण्हुनि खे आबाद कयो वियो, तरबला मंगला डेम जे माण्हुनि खे त आबाद कयो वियो, पर इंडस डेल्टा जा जेके माण्हू आहे उन्हनि खे जी साईं तव्हां कंक्लूड करियो, भले ख़तमु करियो पंहिंजी। साईं मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त ॿिया दुनिया खां आयल माण्हुनि खे आबाद कयो वियो, पर असीं हिन मुल्क जा शहरी इंडस डेल्टा जा माण्हू के हिंदुस्तान जा कोन्हनि, हिन मुल्क जा शहरी आहिनि, हिन सिंध धरतीअ सां उन्हनि जो तइल्लुक़ु आहे, पाकिस्तान जा शहरी आहिनि। उन्हनि माण्हुनि ते कॾहिं बि इहो न सोचियो वियो त हिननि खे आबाद कजे। ऐं इन्हनि जे लाइ त इहो बार बार चवंदा रहिया आहिनि त बाबा डाउन स्ट्रीम कोटलीअ खां जेको पाणी वञे थो उहो समुंड में ज़ाया थो थिए। बाबा उहो ज़ाया कोन पियो थिए, उते इंसान रहनि था। असां चऊं था त उहे जेके इंडस डेल्टा जा मुतासिरीन माण्हू आहिनि, जीअं तरबला जे माण्हुनि खे तव्हां मुतासिर उन्हनि खे जेकॾहिं आबाद कयो, उन्हनि खे तव्हां मुआवज़ा ॾिना त इंडस डेल्टा जा जेके माण्हू आहिनि मुतासिर माण्हुनि खे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़मीनूं ॾिनियूं वञनि, उन्हनि खे आबाद कयो वञे, कॉलोनियूं ॾिनियूं वञनि, कॉलोनियूं ठाहियूं वञनि, उन्हनि जी सर्वे असेसमेंट कई वञे त केतिरा माण्हू इंडस डेल्टा जा मुतासिर माण्हू आहिनि। जॾहिं खां बेराजन ऐं डैमन ठहण खां पोइ जेके इंडस डेल्टा जा माण्हू मुतासिर थिया आहिनि केटी बंदर ऐं खारोछण जा, उन्हनि माण्हुनि खे मुख़्तलिफ़ जायुनि ते ज़मीनूं ॾिनियूं वञनि, कराची शहर में उन्हनि खे आबाद कयो वञे। उहे जेके दरबदरी वारी ज़िंदगी में पंहिंजे वतन में पंहिंजे धरतीअ ते जलावतनी वारी ज़िंदगी गुज़ारी, खाना बदोश वारी जेका ज़िंदगी गुज़ारीनि पिया, उन्हनि खे आबाद कयो वञे, उन्हनि ते सोचियो वञे। हीअ किथां खां माइग्रेशन करे कोन आया आहिनि, इहे इंडस डेल्टा जा माण्हू हिते हिन मुल्क जा रवासी आहिनि, केटी बंदर ऐं खारोछण मंझि सदियुनि खां वठी रहंदड़ आहिनि। हे ख़ुशहाली जा जेके ख़ुशहाली जो नालो ॾेई त बाबा हीउ जेको प्रोजेक्ट आहे हिन मां ख़ुशहाली ईंदी, उहा ख़ुशहाली जेका आई आहे उहा खारोछाण अची ॾिसे, जेका उन्हनि डैमन ऐं बिराजनि सां जेका ख़ुशहाली आई आहे उहा अची तबाह थियल खारोछाण ॾिसे, उहा तबाह थियल सोखी बंदर ॾिसे, उहा काक खे अची ॾिसे, उहा बाग वारीअ खे अची ॾिसे, उहा कांइर खे अची ॾिसे, उहा शाहपुर ॾखण वारी खे अची ॾिसे त अव्हां जे इन्हनि प्रोजेक्ट ठहण सां इन ख़ुशहाली जा जेके तव्हां नाला ॾिना आहिनि उन सां जेके ख़ुशहाली आई आहे, इहा ख़ुशहाली आई आहे त असांजा 42 लख एकड़ ज़मीन इंडस डेल्टा जी तबाह थी वई आहे। ऐं कोटड़ी बिराज ते तव्हां असांखे चयो त 27 लख एकड़ ज़मीन आबाद थींदी, पर बजाए आबाद थियण जे तव्हां इन्हनि मनसूबनि सां असांजी 42 लख एकड़ ज़मीन बर्बाद थी वई, जेका ज़रख़ेज़ हुई। उहा इलाइक़ा जेके सॼे दुनिया खे ॾुकारनि में अन्न पहुचाईंदा हुआ, अॼु असां कसम परसीअती वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। माण्हू पंहिंजा ॿच्चा विकिणण लाइ तयारु आहिनि, माण्हू पंहिंजा ॿच्चा पिया विकिणनि, माण्हू खे पंहिंजा ॿच्चा वात में अची विया आहिनि। हीउ अञा ताईं असांखे पीअण लाइ पाणी कोन मिलियो आहे। हिन वक़्तु सिंधू दरिया में त ठहियो, पर असांजे बैराजनि में जेको 12 महीना पाणी वहंदो हो उहो हिन वक़्तु बि पाणी अञा असांखे कोन मिलियो। हाणे त असांखे सिर्फ़ु आबादियुनि लाइ पाणी त कोन रखियो आहे, सिर्फ़ु चऊं आहे तव्हांखे पीअण लाइ मिलंदो। इहो बि असांजो भाउ वॾो थो चवे त तव्हांखे हाणे पाणी जेको आहे सो कोटड़ी खां हेठि पाणी कोन मिलंदो, तव्हांखे सिर्फ़ु पीअण लाइ पाणी मिलंदो। इहो आहे, इहो पाकिस्तान ठहण खां पोइ असांजे वॾनि भारनि असांजे समूरनि वसीलनि ते असांजे ज़मीननि ते कब्ज़ो करे वियो। पर हाणे आख़िर असांजो जापो जंहिंमें असांजो साह आहे सिंधू दरिया में, उहो बि असांजो साह बेराजन वधीक ठाहे, 6 कैनाल वधीक ठाहे, कारपोरेट फार्मिंग जे ज़रिए अञा वधीक असांजे ज़मीन ते कब्ज़ा करणु, ऐं हीअ चाहिनि था त इहे बाक़ाया जेके इंडस डेल्टा में माण्हू केटी बंदर में रहनि था उहे मजबूर थी लॾे वञनि, ऐं त पोइ असां इन्हनि ज़मीन ते असीं कब्ज़ा करियूं। ऐं हिते को उन्हनि खे वॾा पंहिंजा के मनसूबा आहिनि, उहे मनसूबा ठाहिणु चाहिनि था। हिन मौजूदा गवर्नमेंट जो इहो प्लान आहे, ऐं ख़ुसूसन जेका असांजी सिंध जे गवर्नमेंट आहे उहो बि इहा थी चाहे त हितां जा माण्हू ज़लील थी बर्बाद थी हितां लॾे वञनि, मजबूरनि लॾे वञनि, त पोइ इन्हनि ज़मीननि ते, इन्हनि ॻोठनि ते, इन्हनि घरनि ते, इन्हनि गामनि ते असीं कब्ज़ो करियूं। इहो ई उन्हनि जो प्लान आहे। इन खां बहितर आहे त पाणी बंदि करणु मतिलबु त माण्हू जो साह बंदि कर, पाणी ज़िंदगी आहे।
ऐं उहा ज़िंदगी असांजी ख़तमु कनि था। उन खां बहितर इहो आहे त हुननि जेको एटम बम ठाहियो आहे उहो असांखे हणी छॾीनि, सॼी ॻाल्हि ई ख़तमु थी वञे, न हूंदी बांस न वॼंदी बांसुरी। हूअं बि इहो जेको एटम बम ठहियलु आहे उहो असांजे लाइ ठहियलु आहे, उहो को ॿिए मुल्क जे लाइ कोन ठहियलु आहे। उहो उन्हनि असां सां हिरोशिमा ऐं नागासाकी वारो कमु कयो आहे। पाणी बंदि थियण खां पोइ सोखीअ जहिड़ो शहर तबाह थी वियो, खारो चढ़ण जहिड़ो शहर तबाह थी वियो। असां जूं 84 दहनि मंझा तक़रीबन 25 देहूं जेके आहिनि से तबाह ऐं बर्बाद थी वयूं आहिनि। हाणे इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त उते हयाती ख़तमु थी वई, पखी पखण ख़तमु थी विया, माल मवेशी ख़तमु थी वई, त पोइ माना इहो एटम बम न थियो त अञा ॿियो छा आहे। इन खां बहितर आहे जेको असीं चिगूं पिया, जेको साह खणूं पिया, उहो साह खणण खां बहितर आहे त असांखे एटम बम हणी छॾीनि। जे न त असांजे इंडस डेल्टा खे जेको उनजो ज़रूरत जो पाणी आहे, 25 मिलियन एकड़ फुट पाणी आहे, उहो 25 मिलियन एकड़ फुट पाणी जेको दुनिया जे आज़ादु इदारनि उहा सर्वे कई आहे त इंडस डेल्टा खे बचाइण सां सिंध बचंदी ऐं तव्हांजो मुल्क बचंदो। जेकॾहिं तव्हां इंडस डेल्टा जे तबाह थियो, उन्हनि जो उहो सिंधियुनि जो रुॻो नुक़सानु कोन हूंदो, उहो इंडस डेल्टा जे ठटे ऐं सुजावल बदीन जे माण्हुनि जो नुक़सानु कोन हूंदो, पर उहो समूरी सिंध जो नुक़सानु हूंदो। उहो समूरे पाकिस्तान खे मुतासिर करे सघे थो। इन जे करे हीअ हिननि जी ग़लतफ़हमी आहे त हे इंडस डेल्टा डाउन स्ट्रीम कोटलीअ खां पाणी हेठि चढ़ण सां सिर्फ़ु इहे 4-5 ज़िलनि जा माण्हू मुतासिर थींदा, पर न, इहा समूरी सिंध तबाह थींदी ऐं समूरो पाकिस्तान तबाह थी सघे थो। इहो समुंड अॻिते वधी इहे हैदराबाद जो दंग करे सघे थो, इहो समुंड वधी मुल्तान ताईं दंग करे सघे थो। हे चाहिनि था त इहो समुंड असां ताईं पहुचे, जेका हिननि जो पंजाब जो पुराणो ख़्वाबु आहे त मुल्तान ताईं समुंड पहुचे जीअं असांखे बंदर मिली वञे, पर उहो उन्हनि खे शायदि ख़बर न आहे त कुदरत जो जेको निज़ाम आहे, जॾहिं मुल्तान ताईं समुंड पहुचंदो त तव्हांजो पंजाब बि कोन हूंदो, इहो पाकिस्तान बि तव्हांजो कोन हूंदो। तंहिंजे करे अक़ल खां कमु वठनि। हीअ हिते इंसान रहनि था, आबादियूं आहिनि, माण्हू आहिनि, ऐं ही पाणीअ ते सिर्फ़ु असां ख़ुश्कीअ वारनि जो हक़ु न आहे, ॿी आबी जीवत जो बि हक़ु आहे, पखियुनि जो बि हक़ु आहे, माल जो बि हक़ु आहे, वणनि जो बि हक़ु आहे, बाग़नि जो बि हक़ु आहे, तिमिर जो बि हक़ु आहे, पले मच्छीअ जो बि हक़ु आहे, साननि पापलेट पहाड़ ऐं मुख़्तलिफ़ मच्छियुनि जे क़िस्मनि जो बि हक़ु आहे। पाणी सिर्फ़ु असां ख़ुश्कीअ वारनि ऐं पंजाब ते रहंदड़ या ॿियनि माण्हुनि जो हक़ु न आहे। पाणी कुदरत जे तरफ़ां इहो नदियूं ठहियलु आहिनि, इहे नदियूं को हिननि कोन ठाहियूं आहिनि जो इहे उन्हनि नदियुनि खे बंदि कंदा। ऐं जेकॾहिं इन्हनि नदियुनि खे बंदि कयो, तव्हांजा ड्रेम, तव्हांजा बैराज इहे लुड़ी वेंदा। इन जे करे आऊं इहो गुज़ारिश कंदुसि दुनिया जे बाशूर माण्हुनि खे त असां इंडस डेल्टा जे माण्हुनि खे बचायो। असां इंतिहाई मुश्किल हालात में आहियूं। असांजा माण्हू ईअं समुंड जे घेरे में आहिनि। असांखे हिकिड़े पासे समुंड जो घेरो आहे त ॿिए पासे जेके लैंड ग्रेबर आहिनि उन्हनि जो घेरो आहे। असांखे वॾे में वॾो समुंड जो घेरो आहे, उन घेरे खां असांखे बचायो। असां हिकिड़ी एमरजेंसीअ वारी सूरत में आहियूं, असां हिकिड़ी जंग जे सूरत में आहियूं, असां ॾुकार वारी सूरत में आहियूं। ऐं हिन प्लेटफॉर्म तां ऐं उन्हनि वरी बि उन्हनि साना जे दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन असांजो इहे दर्द कथा ॿुधी ऐं उमेदु थो रखां त हिन असांजे इंडस डेल्टा जे दर्द कथा खे दुनिया जे बाशऊर माण्हुनि ताईं, इंसानी हक़नि ताईं हिन असांजे आवाज़ खे पहुचाईंदा ऐं असांखे बचाईंदा हिंगामी बुनियादनि ते। हिते त जेके असांजे मक़ामी जेके आहिनि, जेके असांजा कर्ता धर्ता आहिनि, उन्हनि में त का बि उमेदु कोन्हे। उहे त असांखे तबाह करणु चाहिनि था। उहे वज़ीर, उहे मिनिस्टर, उन्हनि खे फ़िक्रु आहे त अफ़गानियुनि जो फ़िक्रु आहे, उन्हनि खे फ़िक्रु आहे त इहे ज़मीनूं कीअं हासिलु कजनि, उन्हनि खे इहो फ़िक्रु आहे त सामूंडी पटीअ ते कब्ज़ो कीअं कजे, पर उन्हनि खे इहो फ़िक्रु न आहे त हिते माण्हू तबाह थींदा, हिते इंसान तबाह थींदा, हिते माण्हू उञनि में तड़पनि पिया, उन्हनि जो हुननि खे को बि गर्ज़ु कोन्हे। पर असां वरी बि इहो उमेदु रखूं था त दुनिया जा जेके बाशऊर माण्हू आहिनि, जेके इंसानी हक़नि ते कमु कंदड़ आहिनि, जेके माहौलियात ते कमु कंदड़ आहिनि, उन्हनि में इहो उमेदु रखूं था त उहे इंडस डेल्टा खे बचाईंदा ऐं असांजो साथ ॾींदा। ऐं इहो इन जो इन्वायरमेंट जे ते जेके कमु कंदड़ आहिनि उहे इन ॻाल्हि खे सम्झनि था त इहो केॾो वॾो लॉस आहे, उन जा असर केॾा वधी सघनि था। जिए सिंध, जिए असांजो सिंधू दरिया। महिरबानी साईं शफ़ी मोहन, जिए सिंध सदा जिए।
साईं सभई आवाज़ अलाए दोस्तनि कीअं आयो या न। बिल्कुलु बिल्कुलु साईं, तव्हांजो आवाज़ु सही आयो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। तव्हांजी दर्द कथा ॾिसी दिलि अंदरि मां रोए पई। ऐं पाण जाती शहर जो आहियां, सो मूंखे ख़बर आहे त समुंड केतिरो अॻियां वधी वियो आहे। हाणे असांजो नेक्स्ट स्पीकर आहे साईं मसूद लोहार। मसूद लोहार जो तालुक़ु बदीन सां आहे ऐं सिंध जे सामूंडी बेल्ट सां तालुक़ु रखण करे इंडस डेल्टा सां संदसि जज़्बाती तालुक़ु बि आहे। माहौलियाती आलूदगी ऐं इंडस डेल्टा ते संदनि भरपूर कमु थियल बि आहे। पाण क्लिफ्टन अर्बन फॉरेस्ट जा महिनदार बि आहिनि ऐं सिंध जे सामूंडी इलाइक़े खे साफ़ सुथिरो रखी वण पोखण जहिड़ो शानदार कमु करे रहिया आहिनि। अचो त साईं मसूद लोहार खां डेल्टा ते ॿुधूं ऐं जेको वणनि जी आबकारी पियो करे क्लिफ्टन फॉरेस्ट ऐं ॿियनि जॻहियुनि ते, उन ते थोरो डिटेल ॿुधूं। ऐं उन खां पोइ असांजो आख़िरी जेको आहे स्पीकर साईं नासिर पवार साहिबु, उनखे आख़िरि में ॿुधंदासीं। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजा माइक्स जेको आहे सभु बंदि रखो, त जीअं डिस्टर्ब न थी। ऐं सवाल वरी जॾहिं टई असांजा स्पीकर्स ॻाल्हाए वठंदा, उन्हनि खां पोइ वरी सवाल वठंदासीं। महिरबानी। साईं मसूद लोहार। साईं तव्हां उते रिस्ट्रिक्शन करे छॾी आहे न, त अनम्यूट न पिया करे सघूं माइक खे। साईं तव्हां अनम्यूट हाणे आहियो। तो आवाज़ साईं अनम्यूट आहियो। हाणे आयो आहे। हा हा। हाणे ॻाल्हि इहा आहे जो शफ़ी जेको ॻाल्हायो उहो कमाल जो हुन ॻाल्हायो। ऐं इहो मां त शफ़ी खे चवंदुसि इहो डॉक्यूमेंट करे इहे जॻहियूं इहे शयूं, छाकाणि त सब सरफेस सी इंट्रूजन जेका आहे मुंहिंजे हिसाब सां टंडे मोहम्मद ख़ान हैदराबाद ऐं टंडे लहर ते पहुची वई आहे। इहो इंतिहाई ख़तरनाक हूंदो त 4-5 सालनि जे अंदरि जेके फर्टाइल लैंड्स आहिनि असांजूं उन्हनि ज़िलनि जूं, उहे बि ख़राब थी वेंदियूं। हाणे ॿियो नुक़्तो इहो आहे त शफ़ी जेका इहा ॻाल्हि कई त जेके डिस्प्लेस आहिनि इंडस डेल्टा जा, उन्हनि खे कंहिं ॿिए जॻह ते ज़मीन ॾिनी वई। ऐं बिल्कुलु जो मुखालिफ़ आहियां। कंहिं बि सूरत में इंडस डेल्टा जो माण्हू ॿिए तरफ़ मूव न कंदो। इंडस डेल्टा हिन वक़्तु 96% ख़तम थी चुकी आहे, सिर्फ़ु 4% आहे। ऐं उन 4% जे करे पाकिस्तान जो सॼो जेको, इहो मुंहिंजी पंहिंजी हाइपोथेसिस आहे, पाकिस्तान जो जेको मानसून माना इरेगुलर थी वियो आहे, या ड्राउट ते अचे थी, या क्लाउड बर्स्ट थियनि था, उनजो रीज़न सिर्फ़ु इहो आहे जो समुंड ऐं डेल्टा जी जेका हीलिंग साइड आहे उहा ख़तम थी चुकी आहे। हाणे ॿियो नुक़्तो इहो आहे त हिन वक़्तु जेका सिचुएशन हले पई पाकिस्तान में, त अपस्ट्रीम हिकिड़ो त जेके डैम ठहिया या जेके कैनाल ठहिया, ॿियो ठहिया, जेको बि थियो, डाउन स्ट्रीम पाणी न पिया छॾीनि, जेको बि थिए पियो। पर हाणे हे जेको चोलिस्तान में पाणी खणी पिया वञनि, उनखां पोइ त इहा टोटल एनाहिलेशन आहे। हाणे हिन जो हिकिड़ो वॾो मेन नुक़्तो इहो आहे त जॾहिं बि डाउन स्ट्रीम पाणी न वेंदो आहे त पोइ थींदो इहो आहे त जेके पंहिंजा डेल्टा जा माण्हू हूंदा आहिनि ऐं जेके मच्छियूं हूंदियूं आहिनि, हमेशह अपस्ट्रीम वेंदियूं आहिनि। मूं अॼु खां 6-7 साल त जेकॾहिं पाणी न छॾींदो, माण्हू ऐं लाहौर जी असां इहो एस्टिमेट कयो हो त 2050 में स्ट्रीट लैंग्वेज जेका सिंधी हूंदी, ऐं कालाबाग मां इलेक्शन जेको विढ़ंदो उहो हूंदो सिंधी स्पीकिंग हूंदो। हाणे इहा जेका साइड आहे न, इहा मां हुनखे ॿुधाई त न यार उहो पाणी हेठि मोकिलियो त इहो हुन ते असरु कोन कंदी। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त ख़ुदि पंजाब मां जेका हसन अब्बास आहे या ॿिया दोस्त आहिनि, उन्हनि ऑलरेडी इहो रिटर्न में ॾेई चुका आहिनि। ऐं ख़ुदि प्रोजेक्ट जो मेंबर हुउसि, जंहिंमहिल ॾेई चुका आहिनि त बाबा तव्हां वटि सतलुज जो पियो आहे, जर पियो आहे, अक्विफर जेको आहे उनजो पियो आहे, तव्हां वटि चनाब जो जर पियल आहे, तव्हां वटि इवन इंडस जो बि जर अपस्ट्रीम में पियल आहे। तव्हां उहो पाणी यूटिलाइज़ कयो न, बजाए इंजे जो तव्हां डेल्टा ॾांहुं वेंदड़ पाणी जेको आहे न रोकियो। दुनिया जी इहा वाहिद डेल्टा आहे, तव्हां सभई डेल्टा ॾिसो, नाइल खे ॾिसो, मिसिसिपी खे ॾिसो, ज़ेंगज़ी खे ॾिसो, इहा वाहिद डेल्टा आहे जेका
96% ख़तम थी चुकी आहे। हाणे हिकिड़ियूं आहिनि कहाणियूं, हिकिड़ियूं आहिनि फैंटेसीज़, हिकिड़ियूं आहिनि ईअं ठलियूं ॻाल्हियूं, शाइरियूं। ॿियो आहे तरीक़ो त इंटरनेशनल कोर्ट में वञो, सिधो चओ त बाबा हीअ दरिया आहे, इहो इंडस रिवर जेको आहे उहो उनजे नाले सां पाकिस्तान इंडस वैली बि आहे, इंडिया जो नालो बि इंडस मां हितां वियो आहे। हे रुगो हे कोन्हे उस्ताद, वरी उहो जेको मोदी जेको टपड़ ॿधो वेठो आहे उहो चवंदा त असां हुतां मथां खां ई लद्दाख खां पाणी कोन छॾींदासीं। त हाणे फ्रेंकली जेका सिचुएशन हींअर साउथ एशिया में डेवलप थिए पई उहा इहा आहे त नेक्स्ट न्यूक्लियर वॉर जी पॉसिबिलिटी जेका आहे उहा सिर्फ़ु पाणी ते हूंदी। हाणे अॼु मूं बयानु पढ़ियो उन्हनि जो मोदी गवर्नमेंट जो, त बाबा असां पाणी कंहिं बि सूरत में इरसा जेको आहे पंहिंजो सॉरी इंडस वाटर ट्रीटी खे जेको आहे न उहो असां कोन रिस्टोर कंदासीं। हालांकि उहो इहो चवण ई हिकिड़ो एब्सर्ड आहे, पर उहो जॾहिं चवनि पिया इहो, हालांकि असीं पाण इंडस वाटर ट्रीटी जे ख़िलाफ़ आहियूं। असांजो नारो इहो आहे, लेट रिवर्स फ्लो। रिवर जो हिकिड़ी पंहिंजी डायनामिक्स आहे, रिवर जी हिकिड़ी पंहिंजी विज़डम आहे, उहे पाणे हलनि, उहे जीअं हलनि उहे हलणु ॾियो। जेकॾहिं उहो उन्हनि खे क़बूल न आहे, उहो हिननि खे बि क़बूल न आहे जेके असांजे मथां वेठा आहिनि, असांजा पंहिंजा, त पोइ भाइरो दोस्तो ही थोरो एक्सट्रीमली ट्रिकी मामिलो आहे। ऐं हिन में हिन वक़्तु आउं तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजे पंहिंजे ॻोठ आउं ॿधींदो आहियां, मुंहिंजे पंहिंजे ॻोठ जे इतराफ़ में जेके ॻोठ आहिनि सभु माण्हू लॾे विया आहिनि। मुंहिंजे ॻोठ में पाणी पीअण जो न आहे। असीं वेंदा आहियूं ईद ते, पाणी पंहिंजो कराची में खणी वेंदा आहियूं पीअण जो, जेको वञी हिते पीअंदा आहियूं। ही स्टेट ऑफ एमरजेंसी आहे, ऐं इन स्टेट ऑफ एमरजेंसी खे जहिड़े तरीक़े सां डील पिया कनि माण्हू, जहिड़े तरीक़े सां उनखे डील कयो पियो वञे गवर्नमेंट लेवल ते या प्रोविंशियल लेवल ते या प्रोफेशनल लेवल ते, उहो एतिरो एडिक्वेंट आहे ई कोन। छाकाणि त एॾी वॾी ॿी वॾी ॻाल्हि हींअर अॼु आउं असल में उन प्रोग्राम मां थी पियो अचां, 55 ज़लज़ला अची चुका आहिनि कराची में 2 वीक्स में, 2 वीक्स में। मूंखे मुख़्तलिफ़ फोरम ते घुरायो अथनि, छाकाणि 5 सालनि खां साइज़ एक्टिविटी जी ॻाल्हि कंदो पियो अचां। त कराची इज़ अ डेड एंड डाउन फिटी क्रीक। फिटी क्रीक खां मथे ॾांहुं तव्हां पोर्ट ठाहे कोन सघो। कॾहिं बि सिंधियनि जेके बि पहिरीं सेंचुरी खां जेके रिकॉर्डेड पोर्ट्स आहिनि, उहे कॾहिं बि कोरंगी क्रीक खां हिन तरफ़, फिटी क्रीक खां हिन तरफ़ आई कोन, फिटी क्रीक खां हुन तरफ़ आहे। अंग्रेज़नि खे वारो न थिए खाधो उन्हनि खे, कॾहिं बि सिंधियनि डीप सी पोर्ट न ठाहियो, कॾहिं बि न। डीप सी पोर्ट पहिरियों आहे जेको कराची आहे। हाणे सिचुएशन अहिड़ी थी वई आहे, 2 पोर्ट आहिनि, 2 कराची में आहिनि, ऐं 2 ओपन सी पोर्ट आहिनि, ऐं 2 फिटी क्रीक खां हिन तरफ़ आहिनि, अर्थक्वेक ज़ोन बी में आहिनि। We are heading towards a total new paradigm of port location and also the regeneration of the delta. डेल्टा जी रीजनरेशन खां सवा पूरी इंडस वैली, हिमालयाज़ ताईं, इंडस वैली में सिर्फ़ु सिंध कोन्हे, पंजाब, केपी, जीबी, हिमालयाज़ ताईं पूरी जी पूरी क्लाइमेट चेंज में हाइपर लेवल ते डैमेजेस ईंदा। ओवर टू यू, थैंक यू। जो नेक्स्ट स्पीकर आहे साईं नासिर पंवर साहब। साईं तव्हांखे अनम्यूट थो कयां नासिर साहब। नासिर साहब सिंध जा ॼातल सुञातल माहौलियाती कंसल्टेंट आहिनि, पाण ICUN, WWF, USAID समेत मुख़्तलिफ़ बैन अल-अक़वामी इदारनि में कमु कंदा रहिया आहिनि। इंडस डेल्टा जी तबाही बारे में केतिरियूं तहरीरूं आहिनि साईं जूं, ऐं काफ़ी कॉन्फ्रेंसिस में डिस्कशन करे चुका आहिनि। पाण सिंधूअ जी छोड़ जी तबाही जा कई जेके सो ॾस ॿुधाइनि था त छो तबाह थी रही आहे। अचो त सांस मिलूं ऐं साईं खां ॿुधूं। साईं नासिर पंवर साहब। जी महिरबानी। अचे थो आवाज़? जी साईं। साईं तव्हां पंहिंजी कैमरा ऑन कयो त जी तव्हां खे ॾिसंदा भलो। इहो प्रोग्राम रिकॉर्ड पियो थिए, वरी जी असां वटि यूट्यूब ते बि रखियलु हूंदो, जॾहिं काफ़ी दोस्त आहिनि जेके टाइम ते कोन पहुची सघंदा आहिनि, पोइ वरी इन्हनि प्रोग्रामनि खे ॿुधंदा आहिनि। महिरबानी साईं। साईं हिते पंहिंजो इंडस डेल्टा जे हवाले सां हिनजी जेका अहमियत आहे मुआशी तौरु या माहौलियाती तौरु या समाजी तौरु, ऐं डेल्टा असां छा खे था चऊं? डेल्टा चऊं था उन इलाइक़े खे जिते दरिया जो पाणी समुंड सां मिले थो,
ऐं उहे जेके आहिनि पाण सां गॾु दरिया जेको आहे सिल्ट जेको आहे सेडिमेंट्स खणी थो अचे, जंहिंसां समुंड खे पुश बैक करे डेल्टा ठही वई आहे। ऐं इन में ज़ारा कई सदियूं लॻियूं आहिनि जंहिंमें हीअ डेल्टा ठही आहे, का कुझु सालनि जी ॻाल्हि न आहे। हीअ डेल्टा जेका ठही आहे जेका 17 क्रीक्स ते मुश्तमिल हुई, जंहिंमें गिज़री क्रीक खां वठी सर क्रीक ताईं क्रीक्स शामिल आहिनि। ऐं उन्हनि 17 क्रीक्स जा नाला बि नक्शा बि मौजूदु आहिनि। ऐं जीअं हाणे दोस्तनि ॻाल्हि कई त उन 17 क्रीक्स मां हाणे मुश्किल सां हिकिड़ी या ॿ क्रीक्स वञी बचियूं आहिनि, जिते साल जा जेके आहिनि से मुश्किल सां महीनो ॾेढ पाणी अचे थो जेको मॉनसून में। बाक़ी तक़रीबन 10 महीना जेको कोटड़ी खां हेठि पाणी बिल्कुलु नथो वञे, ज़ीरो फ्लो आहे। ऐं उन जे नतीजे में असांजा कचे जा ॿेला हुजनि या तिमर जा ॿेला हुजनि, उहे सभु मुतासिर थी रहिया आहिनि। ऐं हिस्टोरिकली असां ॾिसूं था त जेको सखर बैराज खां पहिरीं जीअं हिते ॻाल्हि थी त 150 मिलियन एकड़ फुट पाणी वेंदो हो। उनखां पोइ जेको वहकरनि में घटिताई आई उहा सखर बैराज ठहियो 1932 में। उन में जेको आहे सो 150 MF मां पाणी घटिजी 87.4 MF पाणी वञी पहुतो। त इहो ॾिसो त बतदरीज फ्लोज़ में कीअं कमी आई आहे, त डेमन ऐं बैराजिस जे करे। त हिकिड़ो त सखर बैराज में खां पोइ जेको आहे सो वहकरे में घटिताई आई, ऐं उनखां पोइ वरी सखर बैराज बिफोर सखर बैराज 150 MF, सखर बैराज खां पोइ 87 MF ते पाणी पहुतो। उनखां पोइ वरी इंडस वाटर ट्रीटी ठही 1960 में। उनखां पोइ अञा पाणी में घटिताई आई ऐं उहो घटिजी 35 MF ताईं तक़रीबन पहुतो। ऐं उनखां पोइ वरी 91 वाटर रिकॉर्ड थो अचे, जंहिंमें असांखे प्रोविनल पाणी जी अलोकेशन आहे त 10 MF पाणी छॾियो वेंदो। त हाणे IUCN जो इंटरनेशनल इदारो आहे, हितां ॻाल्हि कई इंटरनेशनल यूनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचर, उन्हनि उन वक़्तु 1991 में जॾहिं पाणी जो रिकॉर्ड थियो त उन्हनि हिकिड़ी स्टडी कई जंहिंजो नालो हो स्टडी जो त पॉसिबल इम्पैक्ट्स ऑफ 91 वाटर रिकॉर्ड ऑन द इंडस डेल्टा। उन में हुननि ॿुधायो त इहो 10 MF पाणी जेको आहे सो काफ़ी न आहे, ऐं C/N खे रोकण जे लाइ घटि में घटि 27 खां 35 MF पाणी छॾणु लाज़मी आहे। त हाणे हीउ हिकिड़ो इंटरनेशनल इदारो आहे जंहिं इनखे ॻाल्हि खे चयो आहे ऐं रिकमेंडेशन ॾिनी आहे। 1991 जे वाटर रिकॉर्ड में इहो लिखियलु आहे त हिकिड़ी स्टडी थींदी जंहिंमें डिटर्मिन कयो वेंदो त वाटर रिक्वायरमेंट केतिरी हुजणु खपे डेल्टा में। उहा स्टडी कुझु कोशिशूं थियूं, हिकु ॿ स्टडी थी बि आहे, पर उन ते जेको आहे सो कंसेंसस कोन थी सघियो, अमल दरामद न थी सघियो। नतीजे में 91 वाटर रिकॉर्ड आहे, उन ते लेटर एंड स्पिरिट में अमल थिए ई कोन थो। ऐं जॾहिं असां वटि सरप्लस पाणी आहे, पाणी वधे थो, त असां वटि बोड अची थी वञे। जॾहिं पाणी जी शार्टेज आहे त जेको असां वटि अकार्ड में आहे त शार्टेज बि चारई सूबा शेयर कंदा, त उहा चारई सूबा शेयर कोन था कनि। शार्टेज में सिर्फ़ु सिंध भोॻे थी, ऐं सिंध में फ्रीक्वेंट जेके आहिनि से ड्राउट ऐं ॾुकार आहिनि, छाकाणि त असांजी लाइफ लाइन सिंध जी ज़ारा इंडस रिवर ई आहे। असां वटि मिठे पाणी जा ॿिया के बि ज़ख़ीरा न आहिनि। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सिंध जी जेका 65% लैंड आहे उहा क्लासीफाइड आहे एरिड ज़ोन। त 65% त असांजी ज़मीन अॻे ई एरिड ज़ोन आहे। बाक़ी सिर्फ़ु 35% आहे जंहिंखे असां ग्रीन बेल्ट चऊं था, जेको कश्मीर खां केटी बंदर ताईं जेके असांजा दरिया जा कचे जा ॿेला हुआ उहे बि इन ते सराब थींदा हुआ। जेके असांजो ढंढू ढोरा हूंदा उहे बि इन ते सराब थींदा हुआ। ऐं जेको ही डेल्टा जे हवाले सां बि असांजे सिंधू दरिया जी हिकु अहमियत आहे। त हिन वक़्तु जीअं क्लाइमेट चेंज हिन दौर जी हिकिड़ी वॾी हक़ीक़त आहे, त हिकिड़ो समुंड जे हवाले सां डेल्टा जे हवाले सां ॿ वॾा चैलेंजिस आहिनि। ऐं उन्हनि चैलेंजिस में हिकिड़ो त आहे C/N, जेको ज़ारा दरिया जे पाणी जे निकिरण मिठे पाणी जा जेके वाकुरा आहिनि उहो घुर्बल मिक़दार न वञण जे करे उहो C/N थिए पियो। ऐं जीअं मसूद साहिबु चयो त इहो न सिर्फ़ु ठटो बदीन पर टंडो मोहम्मद ख़ान हैदराबाद ताईं। इन ते नेशनल इंस्टीट्यूट ऑफ ओशनोग्राफी हिकिड़ो मिनिस्ट्री ऑफ साइंस टेक्नोलॉजी जो इदारो आहे, उन्हनि बि अहिड़े क़िस्म जी पेशन गोई कई आहे, स्टडी कई आहे, जिन ॿुधायो आहे त 2050 ताईं जेको आहे समुंड जो पाणी उनजो इम्पैक्ट जेको आहे सो हैदराबाद ऐं टंडो मोहम्मद ख़ान ऐं इवन कराची जा जेके इलाइक़ा आहिनि मलीर, छाकाणि त जेकॾहिं बिगर पिक्चर में ॾिसूं त कराची बि इंडस डेल्टा जो हिसो रहियो आहे हिस्टोरिकली। त हिकिड़ो त असां वटि C/N थी रहियो आहे। ऐं ॿियो जेको फिनामिना आहे उहो आहे सी लेवल राइज़, जेको आइस मेल्ट बि थिए समुंडनि में, जेके एंटार्टिका ऐं जेके बि वॾा वॾा समुंड आहिनि, ग्लोबल वार्मिंग जे करे जेका आइस मेल्ट थी रही आहे उनजे करे सी लेवल राइज़ थी थो। त पाकिस्तान जी कोस्ट खे या डेल्टा खे ॿिन्ही फिनोमिना सां मुक़ाबिलो करणो थो पए। C/N बि असां वटि थी रहियो आहे ऐं सी लेवल राइज़ बि थी रहियो आहे। त ॿिन्ही हवालनि सां असांजी जेका डेल्टा आहे उहा मुतासिर थी रही आहे।
ऐं जेका असांजी तिमर जा ॿेला आहिनि, जीअं हिते इंडस डेल्टा जी ॻाल्हि थी त उहा दुनिया जो 5 नंबर वॾी डेल्टा आहे, ऐं उते जेके तिमर जा 7 नंबर वॾा ॿेला आहिनि ऐं हिस्टोरिकल रहिया आहिनि, ऐं उहे बि ज़ाहिर पाणी जे न वञण जे करे उहे बि घटिजंदा रहिया आहिनि, ऐं उनखे मुख़्तलिफ़ थ्रेड्स आहिनि। हिकिड़ो त पाणी जे कमी जे करे, ॿिए जेका ज़ाहिर लोकल आबादी आहे, मक़ामी आबादी आहे, उन्हनि जो गुज़र सफ़र, ऐं तिमर जे ॿेला जेके आहिनि असां वटि हिस्टोरिकली 8 स्पीशीज़ रिकॉर्ड कया विया आहिनि, ऐं उनखां पोइ उहे घटिजी चइनि ते अची पहुता आहिनि। उन्हनि चइनि मां बि हाणे सिर्फ़ु हिकिड़ी स्पीशी आहे जेका मेजर स्पीशी करार ॾिनी वई आहे। त असांजी जेका टोटल पाकिस्तान जा जेके मैंग्रोव जा ॿेला आहिनि, फॉरेस्ट आहिनि, उहे 96% जेके आहिनि से फॉल कनि था या लोकेटेड आहिनि इंडस डेल्टा में। त उन हवाले सां तव्हां ॾिसो त असांजी जेका साहिली पट्टी आहे पाकिस्तान जी, उहा तक़रीबन 1050 किलोमीटरनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें 700 किलोमीटर बलूचिस्तान जा आहिनि ऐं तक़रीबन 350 किलोमीटर सिंध जा आहिनि। ऐं सिंध जी जेका डेल्टा आहे, साहिली पट्टी आहे, उहा इन टर्म्स ऑफ प्रोडक्टिविटी चइजे, इन टर्म्स ऑफ इकोलॉजिकल सिग्निफिकेंस, उहा उन्हनि 700 जेके बलूचिस्तान आहिनि साहिली पट्टी, उनखां वधीक सिंधरी साहिली पट्टी डेल्टा कंट्रीब्यूट थी करे असांजी इकानमी में, असांजी फिशरीज़ में। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो रहां त हिनजी जेका बायोडाइवर्सिटी जे हवाले सां जेका इंडस डेल्टा जी सिग्निफिकेंस आहे, हीअ हिकिड़ी रामसर साइट बि आहे, छाकाणि त रामसर हिकिड़ो वेटलैंड्स जे हवाले सां आलमी कन्वेंशन आहे, जंहिंमें पाकिस्तान बि उनजो हिसो आहे। ऐं उन रामसर कन्वेंशन तहत पाकिस्तान में 19 ढंढुनि खे रामसर साइट डिक्लेयर कयो वियो आहे, ऐं उन्हनि 19 ढंढुनि मां 10 जेके आहिनि से सिंध में वाक़िआ आहिनि, ऐं उनमें इंडस डेल्टा पूरी रामसर साइट डिक्लेयर थियल आहे। त ही बायोडाइवर्सिटी जे हवाले सां हिनखे हॉट स्पॉट डिक्लेयर कयो वियो आहे। ऐं हिन में मेरीन फिश जा जेके तक़रीबन 204 स्पीशीज़ रिकॉर्ड थिया आहिनि, श्रिम्प जा तक़रीबन 25 स्पीशीज़ रिकॉर्ड कया विया आहिनि, ऐं लॉबस्टर जा 6 स्पीशीज़ आहिनि, क्रेब जा 80 स्पीशीज़ आहिनि, डॉल्फिन जा 5 क़िस्म रिकॉर्ड कया विया आहिनि, मेरीन टर्टल जा 3 स्पीशीज़ रिकॉर्ड कया विया आहिनि, ऐं बर्ड्स जा जेके आहिनि से 100+ स्पीशीज़ रिकॉर्ड थियल आहिनि डेल्टा जा, जंहिंमें रेज़िडेंट ऐं माइग्रेटरी ॿई बर्ड्स शामिल आहिनि। इन खां अलावा जीअं त पले जी ॻाल्हि थी, त पलो हाणे तक़रीबन नापेद थी वियो आहे, ऐं 1970 में जेको आहे सो तक़रीबन 1000 मिलियन टन जेको आहे सो सालाना पले जी पैदावार थींदी हुई, जेका 2000 में 300-400 मिलियन टन वञी घटि पहुती आहे। त पले जहिड़ा स्पीशीज़ जेके आहिनि उहे बि ख़तरे में आहिनि। ऐं जेको डेल्टा में वॾो जेको ॿियो ख़तरो आहे, को जेको पोल्यूशन थी रही आहे, जंहिंमें असांजी ऐं ख़ासि करे इवन कराची जा जेके मैंग्रोव्स आहिनि, उनखे डोमेस्टिक ऐं इंडस्ट्रियल जेको वेस्ट आहे, तक़रीबन 450 मिलियन गैलन जेको आहे अनट्रीटेड वेस्ट जेको आहे सो रोज़ असां पंहिंजे साहिली पट्टी में छॾियूं था। इन खां अलावा प्लास्टिक वेस्ट आहे, ऐं ॿियो जेको लैंड जो इस्तेमालु आहे साहिली पट्टीअ में ऐं डेल्टा में, लैंड यूज़ उहो तब्दील थी रहियो आहे। ऐं जेका ग्रेज़िंग थिए थी, छाकाणि त हिते माण्हुनि जो वटि काफ़ी उठ बि आहिनि, उहे बि ग्रेज़ कनि था। त उन हवाले सां ही जेको असांजा मैंग्रोव्स आहिनि, उहे बि पंहिंजे जीअं इंडस डेल्टा पंहिंजे आख़िरी पसार में आहे, अहिड़े नमूने सां मैंग्रोव्स खे बि मेजर थ्रेट आहे, उन सां पूरी इकोसिस्टम बायोडाइवर्सिटी जेको हॉट स्पॉट आहे, त उन हवाले सां ही डेल्टा जेको आहे सो मुतासिर थी रही आहे। ऐं जेकॾहिं इहो सिलसिलो जारी रहियो, छाकाणि त पाकिस्तान में असां वटि 2 स्कूल ऑफ थाट आहिनि। हिकिड़ो स्कूल ऑफ थाट चए थो त ही जेको पाणी आहे डेल्टा जे लाइ, उहो इसेंशियल आहे फॉर दी इकोलॉजी, फॉर दी इकानमी ऐं फॉर दी सोसाइटी, जेके लोकल कम्यूनिटीज़ रहनि थियूं, जेके इंडिजिनस कम्यूनिटीज़ रहनि थियूं। ऐं हिन वक़्तु असां ॾिसूं था त जेको मोस्ट पुअर ऑफ दी पुअरेस्ट जेका सेगमेंट आहे सोसाइटी जो, कम्यूनिटीज़ आहिनि, उहे इन्हनि इलाइक़नि में डेल्टा जे इलाइक़े में रहनि थियूं। ऐं उन्हनि खां असां जॾहिं बि पुछंदा आहियूं, छाकाणि त मां काफ़ी अरसो हिते IUCN ऐं WWF प्लेटफॉर्म ते डेल्टा में कमु कंदो रहियो आहियां, ऐं हिते काफ़ी न सिर्फ़ु साहिली इलाइक़नि में पंहिंजो आबादियूं आहिनि, ॻोठ आहिनि, पर जज़ीरनि में बि माण्हू रहनि था, जज़ीरनि ते बि ॻोठ आबाद आहिनि। त उन्हनि ॻोठनि माण्हुनि खां जॾहिं पुछूं था त तव्हांजी सभ खां वॾी जेका तरजीह आहे, प्रायोरिटी उहा कहिड़ी आहे, त हू चवंदा त सभ खां वॾी तरजीह असांजी पीअण जो साफ़ु पाणी आहे। त अॼु जेके बि हिकिड़ो त गुरबत आहे, पंहिंजो उन्हनि खे वसीला कोन्हनि, पर अॼु बि हू पंहिंजे आमदनी जो वॾो जेको हिसो आहे सो पीअण जे पाणी ख़रीद करण ते ख़र्चु कनि था। त इहो हिकिड़ो वॾो डायलेमा आहे। ऐं वरी जॾहिं जीअं मैंग्रोव्स जी जेका असां ॻाल्हि था कयूं, त न सिर्फ़ु उहो मुख़्तलिफ़ मच्छीअ जा क़िस्मनि जी नर्सरी आहिनि, पर गॾोगॾु जेके साइक्लोन्स ऐं जंहिं नमूने सां सामूंडी तूफ़ान अचनि पिया, त उनजे खे रोकण जे लाइ हिकिड़ी नेचुरल दीवार आहिनि, नेचुरल बैरियर आहिनि। त हीउ जेको हिकिड़ो वॾो अलमियो आहे डेल्टा जो, त जेके सदियुनि जे हिकिड़े प्रोसेस खां पोइ जेको सिंधु दरिया समुंड खां पंहिंजी ज़मीन हासिलु कई डेल्टा जी शिकिल में, उहो हाणे अमल रिवर्स थी वियो आहे। जेको फितरत जो उसूल आहे त दरिया जो पाणी समुंड में वञे,
उहो हाणे उल्टो समुंड जो पाणी दरिया में अची वियो आहे। ऐं असां 2003 में बि आयुसीं हिन प्लेटफॉर्म तां स्टडी कई 3 तहलकनि में, ऐं उन में बि असां ॾिठो त सिजावल जेका दरिया जी पुल आहे, ओसी ताईं बि समुंड जी जेका पंहिंजो इम्पेक्ट आहिनि सामुंडी पाणी जा, उहे असां रिकॉर्ड कया। उते जेका फ्रेश वाटर जा स्पीशीज़ हुआ या इकोलॉजी हुई, उहा तेज़ी सां तब्दील थी रही आहे, ऐं उहा खारे पाणी जे जेके स्पीशीज़ आहिनि या जेका इकोलॉजी आहे उहा जनम वठी रही आहे। त उन हवाले सां मां सम्झां थो त हीउ हिकिड़ो वॾो मैन मेड डिज़ास्टर आहे ऐं हिकिड़ो इकोलॉजिकल डिज़ास्टर आहे, जंहिंखे असांखे प्रायोरिटी ॾियणी पवंदी, छाकाणि सॼी दुनिया जिते बि डेल्टाऊं हूंदियूं आहिनि, साहिली इलाइक़ा हूंदा आहिनि, उहे ख़ुशहाली ऐं ख़ुशहाल, जीअं माज़ी में हिते ॻाल्हि थी रही, इलाइक़ा बि ख़ुशहाल रहिया आहिनि, पर हाणे बदकिस्मती सां असांजे ग़लति पॉलिसियुनि जे करे उहे हाणे ग़रीब खां ग़रीब थी विया आहिनि। जी, थैंक यू साईं। महिरबानी साईं नासिर अली पवार साहिबु, तव्हां तमामु ज़बरदस्त अंग अखर पेश कया ऐं असांखे ॿुधायो जेकी सूरत असां सम्झी रहिया आहियूं उनखां इहा सूरत तमामु बदतरीन आहे। ऐं सॼी दुनिया में जेको आहे सो एनवायरमेंट ऐं राइपेरियंस खे रिपेयर कयो वेंदो आहे। अगरि थोरो फ्लड ईंदो आहे तॾहिं बि रिपेयर कयो वेंदो आहे। बदकिस्मती असांजी इहा आहे त असां वटि रुॻो जेके हुकूमती इदारा आहिनि उहे उन्हनि सही माण्हुनि खे नॉलेज बि कोन्हनि आहे। अनट्रीटेड सुएज जेको आहे सो समुंडनि में था उछलाइनि, या मुंहिंजे ख़्याल में सॼे पाकिस्तान जो जेको सुएज आहे उहो अची हिन डेल्टा ते छोड़ थो करे। उन्हनि वटि ॿियो को सिस्टम कोन्हे, ऐं न मूं करे ॾिठो आहे या ॿुधो आहे त उन्हनि वटि के ट्रीटमेंट प्लांट्स आहिनि जेके ट्रीट करे पोइ था इहो सुएज मोकिलीनि, ऐं सिम नालनि जे ज़रिए अचे थो, ऐं सॼी तबाही ऐं बर्बादी आहे हर तरफ़। ऐं इहा हिकिड़े कंहिं बि रुख वारी वेड़ कोन्हे या एफर्ट कोन्हे, पर इहा घण रुखी वेड़ ऐं एफर्ट आहे। असांखे माण्हुनि खे बि एजुकेट करणो पवंदो उते लोकल्स ॾे, ऐं ज़ाहिर जेका ग्रेबर क़ौमूं आहिनि उहे त उहे ई चवंदियूं त जेको आहे सो पाणी ज़ाया थो थिए। उन्हनि खे ख़बर हूंदी, मूंखे लॻे थो त हर माण्हू जेके थोरो बि सेंस ऐं 5 क्लास बि पढ़ियल आहे त उनखे इहा ज़रूरु ख़बर हूंदी, बल्कि पढ़ियल न हुजे त बि हारी ऐं मज़ूरनि खे बि इहा ख़बर हूंदी आहे त कुदरत जेकी शइ ठाही आहे उनजो को पर्पज़ हूंदो। विदाउट पर्पज़ उहो बसि इन पीपल्स पार्टी जो प्लान या सिंध हुकूमत जो प्लान कोन्हे जे बग़ैर सोचे सम्झे उहे ठाहे छॾीनि। सो कुदरत सही कमु कंदी आहे हमेशह। हाणे सवालनि जो सेशन शुरू था करियूं। साईं इसाक़ तुनीअ जो पहिरियों सुवाल हो, साईं हथ मथे कयो, सो साईं खे अनम्यूट थो करियां। ऐं साईं तव्हां सुवाल पुछो दोस्तनि खां, पोइ पाण वटि तक़रीबन 15 खां 20 मिंट आहिनि सवालनि जा। साईं महिरबानी, ॾाढो बहितरीनु सेशन रहियो ऐं काफ़ी मालूमात रही। मुंहिंजो साईं मसूद लोहार ऐं साईं नासिर ॿिन्ही खां सवाल आहे। सवाल आहे सी इंट्रूजन जे बारे में। त हिकिड़ो त इन जो आहे त नेचुरल जेको पाणी जी वहक थिए थी उन सां सी इंट्रूजन जेका त घटि थी थिए। ॿियो कुझु मुल्कनि में जेके मुंहिंजी सही स्टडी न आहे, पर मूंखे जेतिरो थोरो यादि थो अचे त आर्टिफिशियल जेको आहे सो कोई मेजर्स वरिता विया आहिनि। ऐं उन कंहिं दोस्त सां मुंहिंजी ॻाल्हि थी, पोइ ख़बर न आहे त उहा सही आहे या ग़लति आहे। त उन जो चवणो त सऊदी में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते आर्टिफिशियल वाल्स जेके आहिनि से ठाहिया विया आहिनि जीअं सी इंट्रूजन न थिए। तव्हांखे अहिड़ी का मालूमात आहे या तव्हां हिन ते ॻाल्हाए सघो था, ॿुधाए सघो था असांखे? हेलो साईं, तव्हां अनम्यूट कंदो त ॻाल्हाईंदासीं न उस्ताद? साईं तव्हां अनम्यूट आहियो साईं। हा, unmute आहे। तव्हांजो नालो ईंदो अच्छा, ऐं तव्हांखे अनम्यूट करे छॾींदो आहियां। हा, अच्छा, हाणे अर्ज़ी आहे जो नासिर बि हिते ॻाल्हाईंदो, पर आउं तव्हांखे ॿुधायां हाणे जेके इंडस डेल्टा जेका रीजन आहे जंहिंमें इहे माना 4 ज़िला अचनि था, कराची जो धाबेजी ऐं घारे वारो एरिया, उनखां पोइ छटो, उनखां पोइ सुजावल, उनखां पोइ वदीम। हाणे हिन में असां हिकिड़ी सर्वे कई हुई त 200 नेचुरल डिप्रेशन आहिनि। हाणे हिन में छा थिए थो, जो उहे जेके डिप्रेशन आहिनि, जेके रेन वाटर हार्वेस्ट कनि, जॾहिं पाणी अचे थो त उहो रिटेन थिए थो, छाकाणि त उहो जेको दरिया 18th सेंचुरी में 17th सेंचुरी में बदिलायो, उनखां पोइ 19th सेंचुरी में बदिलायो पंहिंजो रुख। त उहे जेके उन जूं ओल्ड बेड्स आहिनि उनखे ढोरो चवंदा आहिनि, उनखां पोइ छछ चवंदा आहिनि। त उहे माना डिप्रेशन जेके हूंदा आहिनि उहे छा कंदा आहिनि, पाणी खे रिटेन कंदा आहिनि, ऐं पाणी जॾहिं हुन में बीह रहंदो आहे त उहे एक्विफर रिचार्ज कंदा आहिनि ऐं सी इंट्रूजन खे रोकींदा आहिनि। पर छा थींदो आहे, जॾहिं साइक्लोन ईंदा आहिनि, स्पेशली उहे साइक्लोन जेके
60s खां पोइ आया आहिनि। 60s खां पोइ जेके साइक्लोन अचनि था उहे पाण सां गॾु एॾी सैलिनिटी खणी था अचनि जो उन्हनि डिप्रेशन खे डिग्रेड करे था छॾीनि, माना हुनमें साल्ट्स अची था वञनि। असां को 5 अहिड़ियूं डिप्रेशन जेके आहिनि रिहेबिलिटेट कया 2020 ताईं। त उहे डिप्रेशन मौजूदु आहिनि, जंहिंमें वॾे वॾो डिप्रेशन जेको आहे नरड़ी जबो लेगून आहे जेका रामसर साइट आहे, ऐं उहा एॾी वॾी साइट आहे जो उनमें अलाए केतिरो पाणी फ्लड जो अची रिटर्न थी ऐं माना एक्विफर रिचार्ज करे सघे थो। ऐं इन लाइ इरिगेशन डिपार्टमेंट सां बि ॻाल्हायोसीं असां ईअं माना ट्रक जी बत्ती पर जेको साईं चयो तुने साहब त बिल्कुलु इहो पॉसिबल आहे। पॉसिबल त छा, इहो सोल्यूशन आहे। सी इंट्रूजन खे रोकण जो इहो ई तरीक़ो आहे त इहे जेके 200 डिप्रेशन आहिनि इन्हनि 4 ज़िलनि में, इन्हनि सभिनी खे रिहेबिलिटेट करे अहिड़े क़ाबिल बनाइजे जो जॾहिं फ्लड अचे थी, 2022 में कहिड़ो पाणी आयो, 2011 में 2010 में कहिड़ो पाणी आयो, रिटर्न कोन करे सघियासीं, इन करे जो डिग्रेड थियल आहे। त इहे थी सघनि था ऐं तमामु थोरनि पैसनि में थी सघनि था ऐं थी सघनि था। ॿी ॻाल्हि इहा त सी इंट्रूजन हूंदी आहे, ॿी हूंदी आहे सब सरफेस सी इंट्रूजन। जेका मूंखे वॾो जेको मसइलो आहे उहो इहो आहे त सब सरफेस सी इंट्रूजन जेका आहे उहा टंडो अलायर ताईं पहुची वई आहे। टंडो अलायर ताईं, टंडे मोहम्मद खान ताईं, पंहिंजो मातरी वारो रीजन जेको बदीन जो आहे उन ताईं, हैदराबाद ताईं पहुची वई आहे। हीअ त माना टोटल इनहाइलेशन आहे। हीअ जेकॾहिं इमीडिएट एक्शन न खयो वियो ऐं आउट ऑफ बॉक्स न कई वई ॻाल्हि त तव्हांजे ख़्याल में असांजो एग्रीकल्चर डिपार्टमेंट कमु कंदो, सोल्यूशन मौजूदु आहे त फ्लड वाटर अचे थो ऐं उन फ्लड वाटर खे तव्हां रिटेन कयो, एक्यूफर्स खे रिचार्ज कयो, ऐं जेके डिप्रेशन साइक्लोन्स में 99 जे साइक्लोन में, 1964 जे साइक्लोन में, ऐं उनखां पोइ जेके नंढा साइक्लोन आया आहिनि जेके डायरेक्टली कोन कयो आहे उन्हनि साइक्लोन सिंध खे, पर उनजी सैलिनिटी आई आहे इन्हनि डिप्रेशन में। कूर ढंढ जेका ट्रांसबाउंड्री ढंढ आहे इंडिया ऐं पाकिस्तान विच में, बदीन जे हुनमें टेरिटरी में, बदीन ज़िले में शकूर ढंढ में एॾी जो तव्हां 10 सालनि में पाणी में रिटर्न करे सघो, पर हलणो आहे मतिलबु मुंहिंजो बाबा जगह 2022 जी फ्लड अचे थी, इन पाणी हुनमें रिटर्न कयो, सी इंट्रूजन रुकिजे, पर उहो थिए न, ऐं उहो थींदो बि कोन। उहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां आउट ऑफ बॉक्स वञी जेका लोकल विज़डम आहे न, जीअं शफ़ी ॿुधायो, या विज़डम आहे सोखी जो ॿुधायो या हुनजो 2-टे क्रीक्स जो ॿुधायो, 3-4 क्रीक्स ॿुधायूं, इहे एक्टिव्स आहिनि। एक्टिव्स माना उहो जॾहिं पाणी जो फ्लड अचे थो, ऑक्सबो रिवर खे चइबो आहे, हुनखे चइबो आहे शफ़ी तूं आई कोरी चइबो आहे उनखे चइबो कोरी। कोरी मीन्स वेरी लॉन्ग, हाफ किलोमीटर पैरेलल रिवर काइंड ऑफ अ लेक। मुंहिंजो आवाज़ अचे थो ज़ुल्फ़कार? हाँ बिल्कुलु आवाज़ अचे अच्छा, थो। चलो मुंहिंजा असुल में 2 पार्ट आहिनि। हिकिड़ो त वेरी क्विक साईं शफ़ी साईं का सुवाल आहे त साईं काफ़ी नंबर न त काफ़ी जेके देहियूं आहिनि उहे अंडर वाटर हींअर 28 देहियूं चई, शायदि कंहिं हिकिड़े इलाइक़े जूं चई, त साईं वटि नंबर आहे त टोटल केतिरियूं देहियूं हींअर पाणी जे हेठि आहिनि, या जेकॾहिं साईं खे नंबर जी ख़बर आहे त घणा एकड़ या हेक्टर्स जेके लैंड आहे उहा हींअर अंडर सी वाटर आहे, छाकाणि साईं सफ़ा ग्राउंड जो माण्हू आहे त साईं वटि सही नंबर हूंदा। हिकिड़ो पहिरियों सुवाल साईं खां। ॿियो असुल में काइंड ऑफ मुंहिंजो साईं आशमाणी साहिबु कुझु हद ताईं असांजो ॿिए दोस्त, हा, सो मुंहिंजो सुवालु इहो आहे त मुंहिंजे ख़्याल में त जेकॾहिं असां इहो आसिरो कयूं त गवर्नमेंट या ॿिए इदारा जेके आहिनि उहे पाण कंदा, केयर न कंदो, इंटरनेशनल रिवर आहे या ॿिए, असांखे ई उन्हनि ताईं पवंदो। इंटरनेशनल रिवर सां मां थोरो घणो लह विचण में हुउसि, पर
असांखे असराइते नमूने ते उन्हनि खे रीच आउट करिणो पवंदो या ॿियनि इदारनि खे। त मुंहिंजो इहा सजेशन आहे त जीअं मसूद चयो त जेकॾहिं मींहुं थो वसे त असांखे पंहिंजी मालिकी पाण करणी पवंदी, असांखे कंहिं ॾे ॾिसणो न पवंदो। ऐं जेकॾहिं असां अञा ताईं इंतज़ारु कंदासीं न, जेका असांजी 90% 94% डेल्टा तबाह थी वई आहे न, त इहा 100% थी वेंदी ऐं पोइ असां कुझु न करे सघंदासीं सवाइ रोअण जे। त मां इहा हिते सलाह ॾींदुसि त साना हींअर लीड रोल अदा करे ऐं हिकिड़ी कमेटी ठाहे, हिकिड़ो ग्रुप ठाहे, हिकिड़ो जेका असां जेका सिंध जा एक्सपर्ट्स आहिनि, मसूद आहे, साईं शफ़ी साईं आहे, साईं उभायो साईं आहे, नासिर आहे, काफ़ी ॿिए दोस्त आहिनि, उन्हनि सां गॾिजी करे ऐं ॿिए जेके डायस्पोरा ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जेके असां इंटरनेशनली कमु कयूं था, वर्ल्ड सिंधी कांग्रेस समेत, असां गॾिजी साना जी लीडरशिप में कमु करण जे लाइ सभई मुंहिंजे ख़्याल में तयारु हूंदासीं ऐं असां असराइते नमूने मालिकी कयूं, ॿिए कंहिंखे ॾिसण जी ज़रूरत ई न आहे। ऐं असां इहे शयूं पंहिंजे हथ में खणी इंटरनेशनल इदारनि ताईं असां रीच आउट कयूं ऐं हिकु प्रॉपर वे में, ईअं कोन्हे तो त हिकिड़ो ख़त लिखी करे ॻाल्हि वरी विसरी वई, वरी महीनो कंहिं उहा ॻाल्हि ई कई कोन्हे। हिकु मुसलसिल नमूने ते अंग अखर गॾु करे असांखे पाण मालिकी करणी पवंदी। जीअं नासिर ऐं मसूद चयो त हुननि पंजाब जे सहाफ़ियुनि खे वठी आया, अहिड़े क़िस्म जी जेके सेंसिटाइज़ जा जेके ॿिए असांजा लोकल पार्टनर, असां उन्हनि खे चाहियूं। सुवाल पुछे थो, हाणे जॾहिं मुंहिंजो नंबर अचे न। साईं आसिफ जो सवाल तक़रीबन आसिफ हा पूरो थी वियो आहे। शफ़ी हा साईं तव्हां भले बिल्कुलु आंसर ॾियो। हा हा साईं, तव्हां आवाज़ु खोलियो। हा साईं खुली वियो तव्हांजो आवाज़। साईं मूंखां सुवाल कयो आहे त केतिरियूं देहूं जेके आहिनि से समुंड हेठि आहिनि, उहो इहो आहे त खारो छाण जूं टोटल 41 देहूं, जॾहिं खारो छाण जेको डिस्ट्रिक्ट कोन ठहियो हो सुजावल, ऐं उहे अंग अखर ॾियां थो त उन जूं 41 देहनि मंझा 21 देहूं समुंड हेठि आहिनि ऐं 9 देहूं जेके आहिनि से असर हेठि आहिनि। 21 देहूं मुकमल असर हेठि आहिनि, जेके जिन तां समुंड जो पाणी लहे चढ़े थो वीर आलड़ ते, इहे खारो छाण जूं 21 देहूं। ऐं 9 जेके आहिनि से उन्हनि में जेका एग्रीकल्चर थींदी हुई, उहे बि हाणे जेके से समुंड जे घेरे में आहिनि। केठी बंदर जूं टोटल 42 देहूं आहिनि, उन्हनि मंझा 28 देहूं जेके आहिनि उहे समुंड जे हेठि आहिनि ऐं समुंड जो पाणी लहे चढ़े थो। इहो आहे ॿिनि देहनि जो मूं ज़िक्र, ॿिनि तहलकनि जो ज़िक्र कयो आहे। बाक़ी जेके घोड़ाबारी आहे ऐं उनजी ज़मीन बि हिते जेका आहे सा 2000 तक़रीबन 13 में जेका असां हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन सां गॾिजी जेका सर्वे कई हुईसीं, उन जा बि ज़मीन जेका एराज़ी आहे जेका मुतासिर थी आहे, उहो बि मूं वटि हिते अंग अखर आहिनि, उहे बि तव्हांखे ॿुधायां थो त टोटल ॿिन्ही तालुकनि जी, खारो छाण ऐं केठी बंदर जी 2,32,000 जेका आहे सा समुंड सी इंट्रोजन जे करे ख़राब थी आहे। अञा बि जेकॾहिं तव्हांखे ॿियो को सवाल पुछणो हुजे त इहा हूअ टोटल जेका डेल्टा जी ज़मीन आहे जेका मुख़्तलिफ़ इदारनि जे तरफ़ां जेका सर्वे थियल आहे, उहा 42 लख एकड़ ज़मीन आहे। ऐं असांजे इन्हनि ॿिनि तालुकनि, नंढड़ा तालुका जेके आहिनि जितां सिंधू दरिया ॿिनि शाखनि में वहे थो, भाट दरिया जेको आहे सो केटी बंदर खां खोबर क्रीक में दाख़िल थो थिए ऐं रोड़ो दरिया जेको आहे सो मल दरिया में वञी पए थो। इहे इन्हनि जी जेका ज़मीन आहे सा मूं तव्हांखे ॿुधायो त 2,32,000 एकड़ ज़मीन ॿिनि तालुकनि जी, असांजे नंढड़नि केठी बंदर ऐं खारो छाण जी ज़मीन जेका आहे सा समुंड हेठि अची वई आहे, जंहिं तां पाणी लहे चढ़े थो। ऐं देहनि जे हिसाब सां टोटल 83 देहूं थियूं, 83 देहनि मां 49 देहूं जेके आहिनि से समुंड हेठि अची चुकियूं आहिनि, केटी बंदर ऐं खारो छाण जूं 83 देहनि मंझा 49 देहूं जेके आहिनि उहे मुकमल समुंड हेठि आहिनि ऐं 10 देहूं जेके से असर हेठि आहिनि। उन्हनि में एग्रीकल्चर त थिए थी, पर हाणे उहे बि उन्हनि मंझि उहे बि तव्हां ईअं सम्झो त 75% उहे ज़मीन बि ख़राब थी चुकी आहे। उहे बाक़ाया जेके 9 देहूं बचियूं आहिनि, 9 देहूं खारो छाण जूं ऐं हिकिड़ी देह जेका आहे सा केटी बंदर जी, उहा बि जेका आहे सा समुंड हेठि अची वई आहे। इहो आहे असांजी सूरताल। महिरबानी साईं। हाणे अस्सलाम वालेकुम साईं। ज़ुल्फ़कार साहब माफ़ कजो जेकॾहिं मूंखे हिकिड़ो मिनट ॾियो। अदा मसूद पे पुछा कयो। अदा मसूद दुआ रखे। डॉक्टर नासिर जमाल पठान साईं, मां मीडिया चेयर आहियां। तव्हांजी वॾी महिरबानी ऐं असां तव्हांजा ॾाढा फैन आहियूं। ऐं नासिर पावर साहब बि वेठो आहे। साईं पुछा कई। हाणे मां इहो थो कयां त मसूद साहब जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि, ऐं मसूद साहब असांजो प्राउड हिकिड़ो माण्हू आहे जेको सालनि खां वठी इहा जंग खणंदो अचे।
असांजो जेको साना जो प्लेटफॉर्म असां ॾिनो आहे त असां तव्हां जहिड़नि दोस्तनि खे ॿुधी हिकिड़ी स्ट्रेटजी ठाहिण जे लाइ ऐं असां डेफिनेटली हितां वेही एतिरो करे सघूं था त असां वाक़ा कयूं जेके फोरम्स असांखे अवेलेबल आहिनि अवां जहिड़नि दोस्तनि जा जेके मैसेजिस अचनि था उन सां असां स्ट्रेटजी ठाहियूं। ऐं इन खां अलावा जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त हीअ असांजी जेका नई साना जी बॉडी आई आहे ऐं तंहिंखे तक़रीबन 6 महीनो हींअर शुरू थियो आहे त इहा मूंसां जेकॾहिं हीअ ज़ुल्फ़कार साहब वारनि जी जेका कमेटी आहे एडवोकेसी राइट कमेटी ही पाणीअ जे हवाले सां ही ॿियो या टियों जेको ही सेशन हले पियो जंहिंमें अॻु में डेल्टा जो बि ज़िक्र आयो। असां अवां जो अॻु में बि ज़िक्र हिते करे चुका आहियूं। तव्हां जेको फॉरेस्ट अर्बन फॉरेस्ट कयो आहे कमु असां हितां उनखे सपोर्ट कंदा आहियूं या जेको आहे ॿियनि दोस्तनि जेके तमुर जा ॿेला आहिनि उन्हनि जे लाइ बि असां हितां आवाज़ु उथारियो आहे। मेन वाइल असां हिकिड़ो छो जो डायस्पोरा आहे असांजी नॉर्थ अमेरिका जी असां जेके आहियूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे रिप्रेज़ेंट कयूं था मुख़्तलिफ़ इशूज़ खे रिप्रेज़ेंट कयूं था त असां जेको बि करे सघूं था कयूं था ऐं असांजो फुल अवां जेके असांखे दोस्त एडवाइस कंदो असांखे रस्ता ॿुधायो असीं उनखे फॉलो कंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी साईं नासिर जमाल साहब। साईं मुश्ताक राजपूत तव्हांजो सवाल प्लीज़। ऐं साईं खां पोइ उगाई अमानुल्लाह साहब जो सवाल आहे पोइ सेशन जो टाइम बि पूरो थियण वारो आहे। So, So Mushtaaq Rathod. I think Masood Loar जो मथे हुजे कॾहिं उहे ॻाल्हाइण चाहिनि त आई कैन वेट मां सवाल पंहिंजो मां बेसिकली हिकिड़ो त थैंक्स पे करणु चाहियो तव्हां टिनी दोस्तनि खे तमामु बल्कि चइनी दोस्तनि खे साईं उभायो खुशिक साहब ॾाढी ख़ुशी थी सही तव्हांखे ॿुधी करे मसूद आई मीन इज़ मूं इहो ई चाहियो पिए हिकिड़ो त आई वॉज़ होपिंग के तव्हां थोरो ॻाल्हाईंदो जेको तव्हांजो इनिशिएटिव हुयो त बिकॉज़ मूं तव्हांजी वीडियोज़ बि ॾिठियूं त उहो कीअं पियो चेंज करे कराची जी डेल्टा खे छा इहो ई मॉडल जेके ठटे जा 2 तालुका आहिनि या जेको ॿियो अफेक्टेड एरिया आहे उते छो नथो अडॉप्ट करे सघिजे या उन लाइ का सोच आहे या का सपोर्ट कोन्हे का लाइक उन वारे हिकिड़ो त इहो ऐं ॿियो जेका डेटा अॼु असां वटि आई आहे अॼु कचहरी में साईं शफ़ीवन साहब खे मूं पहिरियों दफ़ो ॿुधो आहे ॾाढो मज़ो आयो वॉट अमेज़िंग मैन हेॾी सॼी ख़बरचार साईं खे फिंगर टिप्स ते हुई नासिर जा त पाण इलाही सालनि खां मथां आहियूं ऐं उबाय साहब जा कालम बि पढ़ंदा आहियूं डेटा में थोरो प्रॉब्लम आहे नंबर्स जेके आहिनि सी इंट्रूजन में केतिरी ज़मीन वई आहे उहा जेकॾहिं साईं चवनि था शफ़ीउमन त 2,32,000 आहे त पोइ जेका सिंध गवर्नमेंट सालनि खां चवंदी पई अचे त 22 लख आहे ऐं अॼु कंहिं दोस्त चयो त 42 लख आहे। सो आई थिंक जेका अदे नासिर जी सजेशन आहे न त हिकिड़ी असांखे भरपूर ज़ोर ॾियणो पवंदो त भई असांखे हिकिड़ी स्टडी खपे केतिरो डैमेज थियो आहे वॉट वी हैव लॉस्ट इकोनॉमी डिस्प्लेसमेंट एग्रीकल्चर बायोडाइवर्सिटी सो उहो आई थिंक असांखे उन लाइ करणु खपे। ऐं ॿियो त ॾिसो हिकिड़ो मसूद लोहारा कराची जे अर्बन फॉरेस्ट लाइ बीह रहियो आहे त उहो कमु थियो आहे असांजा जो हेॾो वॾो लॉस पियो थिए ऐं ठटे बदीन जा जेके चूंडियल नुमाइंदा हुजनि उते ऑब्वियसली मूंखे लॻंदो आहे कॾहिं कॾहिं सिविल सोसाइटी बि वीक आहे जो उहो भरपूर आवाज़ु कोन थो अचे ऐं माण्हू ग़रीब आहिनि ईअं जीअं साईं चए पियो शफ़ीउन साहब त आवाज़ु कोन थो उभिरे। आई थिंक वी हैव टू लॉबी वी हैव टू स्टैंड अप फॉर डेल्टा रीजन उनखे बचाइण जे लाइ ऐं तमामु सुठियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि मूंखे त काफ़ी नई ॼाण मिली आहे ऐं आउं सम्झां थो त हिन इशू खे ज़िंदा रखिणो पवंदो पर असां पाण जेसिताईं ॿोॾ नथी अचे उन खां सवाइ बि असांखे ज़िंदा रखूं उन ते ॻाल्हायूं सेमिनार थींदा अॻु में हाणे कोन था थियनि सो वी नीड टू परस्यू दिस। थैंक यू। थैंक यू मुश्ताक साईं जवाबु ॾियणु चाहियो तो सिंधी भाइरो सोल्यूशन असां वटि मौजूद आहिनि सॼी डेल्टा जा 4 डिस्ट्रिक्ट जी जेका सभु लाबी थींदो ही थींदो गवर्नमेंट ही कंदी हू कंदी इहो सॼो इमटीरियल आहे इन करे जो असांजे कंट्रोल में न आहे। असां सिंध गवर्नमेंट खे नथा चई सघूं त हू डाउन स्ट्रीम कोटरी बैराज पाणी पहुचाईंदी माना रेगुलर फ्लो में पर इहो करे सघूं था त असां रेन वाटर हार्वेस्टिंग करियूं असां फ्लड पाणी जेको आहे जेको नेचुरल मैकेनिज़म हो ऐं उहा 200 डिप्रेशन मौजूद आहिनि शकूर रंड खां वठी धाबे जी ताईं मौजूद आहिनि ऐं फिज़िकली असां सभु चेक कया आहिनि मौजूद आहिनि उनखे तव्हां कयो न बाक़ी सोल्यूशन मौजूद आहिनि असां वटि सोल्यूशन वठणो असांखे वठो न आहिनि को मसइलो न आहे असां पाणे करे वेंदासीं ऐं अर्बन फॉरेस्ट बि करे वियसि न करे वियासीं जहिड़ो करे सो सोल्यूशन ते अचो यार वॾो क्राइसिस थियो थो आउं तव्हांखे ॿुधायां सब सरफेस सी इंट्रूजन जेका आहे टंडोलार शहर ताईं पहुची वई आहे
जंहिंमें टंडो जाम सॼो अची वियो, टंडो में यूनिवर्सिटी बि अची वई, वॾो डिज़ास्टर अचण वारो थो, तव्हां मैनेज न करे सघंदो। ओवर टू यू, थैंक यू वेरी मच। साईं पवार साहब तव्हां ॻाल्हाइण चाहींदव? मां इहो पियो चयो त हिते पंहिंजो जेके साईं हाशमानी साहब ॻाल्हि कई त आलमी इदारा, सो इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त जेके बि आलमी फोरम्स आहिनि जीअं IUCN आहे या क्लाइमेट चेंज जी कॉन्फ्रेंसिस थियनि थियूं, त उन में बि आवाज़ उथारणु खपे। हाणे काफ़ी पाकिस्तान में इनिशिएटिव्स हलनि था पिया, पर उहे सिर्फ़ु आइसोलेशन में हलनि पिया। मसइलन हिकिड़ो जीअं साईं हिकिड़ी ॻाल्हि कई ख़ुश्क साहब, त लिविंग इंडस जे नाले सां हिकिड़ो प्रोजेक्ट हले पियो, पर उहे छा पिया कनि ऐं कीअं पिया कनि, न उन्हनि असांखे ख़बर आहे, न सॼे सिंध जे माण्हुनि खे या स्टेक होल्डर कंहिंखे बि ख़बर न आहे। अहिड़े नमूने सां हिकिड़ो ॿियो प्रोजेक्ट आहे, उहो वॾो प्रोग्राम आहे, उहो WWF पई हलाए, उहो आहे रिचार्ज पाकिस्तान। त इहा ई जेका मसूद साहब ॻाल्हि कई, त उहो डिप्रेशन्स खे रेन वाटर हार्वेस्टिंग जे थ्रू, पर हाणे तमामु घटि माण्हू ख़बर आहे त रिचार्ज पाकिस्तान में सिंध में छा पियो थिए या किथे पियो थिए। त इहो बि हिकिड़ो असांजो अलमियो आहे त हीअ जेके बि आलमी इदारा आहिनि, उहे जेके हिते नेशनल उन्हनि जा चैप्टर्स आहिनि, उन्हनि में बि सिंध जी नुमाइंदगी तक़रीबन न हुजण जे बराबरि आहे। अॻु में जीअं पंहिंजे मसूद साहब UN में कमु कंदा हुआ, या असांखे मौक़ो मिलियो IUCN में, WWF में, त हाणे इन्हनि इदारनि जो असां ॾिसूं था त उहो हिननि इशूज़ ते को बि उन्हनि जो रोल नज़र नथो अचे। त असांखे जेके आलमी फोरम्स आहिनि, इहो बि हिकिड़ो पंहिंजो, या जेके कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीज़ आहिनि, जीअं मूं चयो न मल्टीलेटरल इन्वायरमेंटल एग्रीमेंट्स ते असां हिसो आहियूं, उहे कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीज़ रुगो मिनिस्ट्री ऑफ क्लाइमेट चेंज जे माण्हुनि जे खे जेको आहे सो इंटरनेशनल पिकनिक या दौरा करण जे लाइ कमु न अचणु खपनि, पर हुन में सही माण्हुनि जी नुमाइंदगी थियणु खपे, ऐं जेके सिंध जा माण्हू आहिनि उहे पंहिंजी नुमाइंदगी खे इंश्योर कनि। महिरबानी साईं। साईं हिसाम निज़ामानी जो सवाल है। जी। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं फर्स्टली त मुंहिंजो सवाल न आहे, जेकॾहिं इजाज़त हुजे जस्ट कोई सजेशन है तव्हांजी इजाज़त सां। जी 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 साईं। फर्स्टली त साईं मसूद साहब ऐं बाक़ी जेके बि आहिनि, साईं उबाई खुश्क साहब, उन्हनि जो ॾाढो हिकिड़ो सुठो कमु कयल आहे ऑन द ग्राउंड, सभिनि खे जस हुजे। मुंहिंजो तालुक़ु बेसिकली बदीन सां आहे, ऐं एज़ अ क्लाइमेट एक्टिविस्ट असां कमु कयूं था पिया, ऐं मुख़्तलिफ़ जेके सेमिनार्स वग़ैरह आहिनि उहे असां अरेंज कराईंदा रहंदा आहियूं। लास्ट ईयर असां सिंध में फॉर द फर्स्ट टाइम 8 नवंबर ते क्लाइमेट स्ट्राइक सिंध जे उनवान सां असां सिंध जे 60 खां मथे शहरनि में, आई थिंक साईं मुश्ताक राजपर साहब खे उन बारे में इल्मु हूंदो, एक्स ते साईं हूंदा आहिनि उमूमन, ऐं उन हवाले सां असां कमु कयोसीं। मूंखे रुगो इहा पॉइंट एड करणी हुई, साना खे रिक्वेस्ट आहे स्पेशली, त हे जेके असांजो कोस्टल एरिया जेके आहिनि, स्पेशली जिन जूं जेके रामसर साइट्स आहिनि, जीअं बदीन में नरेड़ी आहे या असांजी हाले जी आहे, उन हवाले सां जेको कमु थिए थो पियो, या उन्हनि में जेको ही पॉल्यूटेड वाटर वञे थो पियो, डिफरेंट जेके शुगर्स मिल्स वग़ैरह आहिनि, त उन हवाले सां जेकॾहिं तव्हां इंटरनेशनल फोरम्स ते जेकॾहिं पंहिंजो किरदारु अदा कंदा त ॾाढो बहितर थींदो। ऐं रिक्वेस्ट आहे तव्हांखे स्पेशली, त मूंखे त अॼु मौक़ो मिलियो, तमामु घणी ख़ुशी थी, ऐं त महिरबानी करे नौजवाननि खे बि मूंखे मिलणु घुरिजनि। ऐं हिकिड़ी आख़िरी पॉइंट ज़रूरु एड कंदुसि, त क्लाइमेट टर्मनोलॉजीज़ में जेके टर्म यूज़ थींदा आहिनि, उहे फॉर द फर्स्ट टाइम सिंधी ॿोली मंझि उहो थर्ड पोल हिकिड़ो इदारो आहे उन जारी कया हुया, उहे सिंधी में मूं ट्रांसलेट कया हुया। जेकॾहिं कुझु दोस्त सहकार कंदा त उनखे पाण हिकिड़े बुक जी सूरत में बि आणे सघूं था। न्यूज़ पेपर्स में उहे शाया थिया हुया सोब में, ऐं सो बसि इहो ई आहे साईं सजेशन जेका हुई तव्हांखे, स्पेशली रामसर साइट्स जे हवाले सां तमामु घणो नुक़सानु थियो आहे। साईं मसूद साहब सही बि चयो। थैंक यू सो मच। महिरबानी साईं। साईं ओगाई अमानुल्लाह साहब जो सवाल है। साईं तव्हां अनम्यूट थियो अमानुल्लाह साहब। साईं हितां खां थी हलायो, तव्हां पाण वटां थियो अनम्यूट।
साईं तव्हां अनम्यूट आहियो, हाणे सवाल पुछो। हा आसिफ सवाल इहो त की साईं कंहिं ॻाल्हि कई त उते हिकिड़ी इहो बि ॿुधायो त उते जेको आहे सो समुंड जी बेसिकली दरिया जे छोड़ सां अलावा जेको मां बि उते कमु कयो आहे जाती खां अॻिते समुंड ते आयल ऐं गैस वारनि सां त काफ़ी अर्सो उते रहियुसि, त मां जेको पाण ऑन द ग्राउंड महसूसु कयो त समुंड जी एट्रीशन ख़ासि करे जेको सर क्रीक वारो इलाइक़ो आहे बेताह थी आहे, ऐं उन्हनि जी डेटा त शफ़ी साईं काफ़ी शेयर कई, त उन में हिकिड़ो जेको आहे सो कंहिं दोस्त इहो ॿुधायो त दीवार जो बि हिकिड़ो आहे हल, त मूंखे उते उतां जे इलाइक़े वारनि ॿुधायो त जॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत आई उन्हनि चाइना वारनि सां गॾिजी हिते समुंड खे रोकण लाइ हिकिड़ो जेको आहे सो बंदि या दीवार ॿधण जो प्रोजेक्ट खणी आया हुआ। उन में हुयो इहो त इहो उन्हनि ॿुधायो, मूंखे हुन प्रोजेक्ट जे बारे में कंप्लीट मालूमात न आहे, कंहिं दोस्त खे हुजे त पर जेको उतां जे इलाइक़े जे माण्हुनि ॿुधायो त उहो उन्हनि जेको आहे सो दीवार कढणी हुई, बेसिकली पत्थर खणी उहो त उन्हनि छा कयो, चाइना ऐं पीपल्स पार्टी वारनि गॾिजी करे उतां जी मिटी खणी उहा दीवार कढी, थियो इहो त जाॾे खॾ थी अञा समुंड होॾे अची वियो, हज़ारें एकड़ ज़मीन अञा हज़ारें काफ़ी जो आहे ॻोठ हुन में अची विया, इहो शफ़ीमान साहिबु ॿुधाए सघे थो त दीवार जेको आहे सो उहो बिल्कुलु हल न आहे। पोइ मां वरी उन ज़माने में मां कोई एक्सपर्ट त न आहियां, काफ़ी माण्हुनि सां ॻाल्हायो त इन छा आहे पोइ कनि दोस्तनि मूंखे हिकिड़ी हुई जंहिंमें मसूद साहब ॿुधाए सघे थो, हुन जो कमु थियल आहे ॿियनि जो, त उन्हनि चयो त जेको आहे हालैंड जी तमामु वॾो कमु थियल आहे इन ते, त उन्हनि जी जेको आहे सो पाणी रोकण जा उन्हनि वटि बहितरीनु अदारा बि आहिनि, जेकॾहिं सिंध गवर्नमेंट खे खपे त हाईलैंड जे कंहिं अदारे सां, हाईलैंड वारनि जो दुनिया में सभ खां वधीक कमु थियल आहे समुंड जी एट्रीशन खे रोकण जो। छा इन ते को मसूद साहब वारनि जो या कंहिंजी का मालूमात आहे त को सिंध गवर्नमेंट हाईलैंड खां जेकॾहिं उन खां टेक्निकल या का सपोर्ट वठी करे अहिड़े नमूने सां समुंड जी एट्रीशन खे रोके सघे थी? हिकु ॿियो इहो त साईं जेको आहे हे जेको असां प्रोग्राम कयूं था, मसूद साहब नाराज़ पियो थिए, मां बि हिन कमेटी जो मेंबर आहियां, त जेको आहे बुनियादी तौरु असांखे अवेयरनेस जो प्रोग्राम आहे ऐं असां उमेद कयूं था त जेके बि दोस्त ॿुधनि पिया ऐं शामिल थिया आहिनि इहे सभु सिंध जा सफ़ीर थी करे सॼी दुनिया में जेको आहे सो इन पैगाम खे पुॼाईंदा त असां सां कहिड़ो पियो ज़ुल्म थिए। ऐं उन खां अलावा उते जेको आहे समुंड ते एट्रीशन करे पियो, पर कंहिं दोस्त इन शइ खे हाईलाइट न कयो या सिंध में रही करे शायदि करे बि नथा सघनि, त वरी मथां ज़मीन ॾऊं बहरिया वारा बि पूरो जाते वरी जेके पॉइंट्स बचियूं आहिनि त बहरिया तमामु घणो जाती जॻह समुंड ते कब्ज़ो करे वई आहे, कंपनी तमामु वॾो कब्ज़ो करे वई आहे, त सिंधी माण्हू त सूरनि में आहिनि, होॾो समुंड होॾो जेको आहे सो वरी बहरिया कब्ज़ो करे उते असांजा जेके मलाह आहिनि वीचारा मच्छी वारा, हाणे उन्हनि खे परमिशन कोन्हे, उहे वर्क परमिट्स वठी पंहिंजी ज़मीन ते पंहिंजे समुंड ते पोइ समुंड में लहंदा आहिनि। कंहिं बि ॻोठ जे माण्हू खे इंक्लूडिंग असांखे जॾहिं वेंदा हुआसीं त परमिट वठणी पवंदी, पोइ उते वञी सघो था, तो ज़ुल्म ऐं ज़्यादती त आहे इंतिहा जी। तो इन ते को कंहिं कमु कयो आहे या कोन कयो आहे, इहो मुंहिंजा सवाल। साईं शफ़ीमन तव्हां प्लीज़ शुरू कयो जवाबु, पोइ दोस्तनि राय वठूं था। साईं असल ॻाल्हि इहा आहे त बंदूं जा नंढियूं नंढियूं बंदूं केटी बंदर खे लॻियूं आहिनि, जेके देह जेका आहे मोरांझर खां वठी दारसीअ ताईं, इहा त हिननि स्कीम ॾिनी हुई, पर इहो असांजो हल न आहे। समुंड खे इहे नंढियूं वॾियूं बंदूं नथियूं रोके सघनि। समुंड जूं जेके हिकिड़ी क्रीक कोन्हे, समुंड जेके नंढड़ा नंढड़ा ढोरा हुआ उहे हाणे वॾा दरिया थी विया आहिनि। समुंड खे रोकण जे लाइ उनजो मेन जेको आहे वसीलो उहो सिंधूअ जो पाणी आहे, उहो ई बंदि आहे, उहो ई उनखे हटाए सघे थो। बाक़ी असांजे नज़र में जेको असीं ॾिसूं पिया, जेके नंढियूं नंढियूं बंदूं लॻियूं आहिनि उन्हनि खे पत्थर जी पैचिंग कई वई आहे, पर उहो उनजो हल कोन्हे, उहे समुंड खे रोके न सघियूं आहिनि। जेकॾहिं वॾो को साइक्लोन अचे थो त इहे नंढियूं बंदूं जेके आहिनि असांजे इलाइक़े में लॻियूं आहिनि, केटी बंदर वटि लॻियूं आहिनि, पर उहे जॾहिं उहे त काफ़ी चकर तव्हां हींअर ॿुधो हूंदो, तो केतियूं बंदूं रुॻो नंढनि ज्वारनि ते टुटी वयूं, पर जेकॾहिं वॾो साइक्लोन थो अचे त उनखे इहे बंदूं कोन रोके सघंदियूं। ऐं ॿी ॻाल्हि त जीअं ॿियनि मुल्कनि में ओतिरा वसाल आहिनि, असांजे मुल्क में एतिरो वसाल कोन्हे, जेको जीअं जापान में उन्हनि सोनामीअ खे रोकण जे लाइ जेका बंदि ॾिनी आहे, ओतिरो त असांजे मुल्क में वसाल ई कोन्हे। पर असां चाहियूं था त असांजो जियापो जेको आहे सिंधु दरिया जो मिठो पाणी जियापो आहे, जेको समुंड खे बंदि ॾेई सघे थो, समुंड खे अॻिते वापसि पंहिंजी जाइ ते आणे सघे थो। जिते हींअर असांजो ॻोठ आहे,
हिते असीं आया आहियूं 1965 में। 1965 में असां खां समुंड 70 किलोमीटर परे हो। हाणे असांजे बिल्कुलु किलोमीटर जे फ़ासिले ते समुंड जी पए थो। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त इन 50 सालनि में 60 सालनि में समुंड केतिरो अॻिते वधी आयो आहे। जॾहिं सिंधु दरिया मौज सां वहंदो हो त समुंड असां खां अॻिते हो, परे हो, पर हाणे उहो जेकॾहिं पाणी जेकॾहिं नथो अचे त पोइ इहे बंदूं हुनखे कुझु बि कोन करे सघंदियूं। ॿियो दोस्त जेका हिकिड़े मूंखे सवरी इहा ॻाल्हि कई हुई त गवर्नमेंट जी जेका फिगर आहे उहा मथे आहे ऐं मूं सिर्फ़ु 2 तहलकनि जी जेका आहे नंढड़नि तालकनि जो मूं ज़िक्र कयो आहे त उनजी जेका आहे सा 2,35,000 एकड़ ज़मीन ख़राब थी आहे, जंहिंमें नंढड़ा 2 तालका आहिनि, केटी बंदर ऐं खारो छाण। मूं इंडस डेल्टा जी ॻाल्हि न कई आहे, इंडस डेल्टा जी 42 लख एकड़ ज़मीन जेका समुंड जे हेठि अची चुकी आहे। सिर्फ़ु मूं 2 केटी बंदर ऐं खारो छाण जी ॻाल्हि कई त 2,35,000 एकड़ ज़मीन समुंड जे हेठि अची वई आहे, जंहिं सां समुंड जो पाणी लहे चढ़े थो। उहे ज़मीन जेका सा 49 ढेहूं समुंड हेठि आहिनि, उतां उन्हनि तां समुंड जो पाणी लहे चढ़े थो। उहे 49 ढेहूं हिन खां अॻु में आबाद थींदियूं, जंहिंमें सारियूं थींदियूं हुयूं, जंहिंमें सभु फसल थींदा हुआ, बाग थींदा हुआ। 49 ढेहूं जेके आहिनि से समुंड हेठि अची वियूं आहिनि। उहे ढेहूं केटी बंदर ऐं खारो छाण जूं आहिनि। 2,35,000 मूं सिर्फ़ु केटी बंदर जो ज़िक्र कयो आहे। बाक़ी जेके 3 तालका आहिनि उन्हनि जूं 42 लख एकड़ ज़मीन समुंड हेठि अची वई आहे। इहो मूं ज़िक्र कयो। त मुंहिंजो मक़सदु इहो आहे, असांजो मुतालबो इहो आहे त इहे बंदूं इहे असांखे बचाए कोन सघंदियूं। इहे आरज़ी आहिनि, वक़्ती तौर ते असांखे खणी बचाए सघनि थियूं, पर मुस्तक़िल असांजो इहो हल न आहे त इहे बंदूं असांखे बचाए न। असांजो बंदि वॾे में वॾो आहे सिंधु दरिया जो पाणी आहे, जेको उहो समुंड खे बंदि ॾेई सघे थो, समुंड खे रोके सघे थो। साईं नासिर पवार साहब, तव्हां कुझु जवाब हिन जी सवाल ते ॾियो। मां जी शफ़ी साहब जे जेको साईं ॾिनो इनपुट मां हुनखे इंडोर्स थो कयां, ऐं मां अॻु में बि हिन ते ॻाल्हाए चुको आहियां त इहो बंधन वारो जेको आहे सॉल्यूशन इहो टेम्पररी त थी सघे थो, पर लॉन्ग टर्म या सस्टेनेबल सॉल्यूशन न आहे। ऐं सस्टेनेबल जेको सॉल्यूशन इहो ई आहे त जेको हाइड्रोलॉजिकल साइकिल आहे, त जेको दरिया जी फितरी आख़िरी मंज़िल समुंड आहे, उनखे पहुचाइणु वञे, ऐं उन सां ई असां हिनखे प्रोसेस खे रोके सघूं था। ऐं जेकॾहिं बंधन जी ॻाल्हि ईंदासीं त उहो त बंध ठाहिण सां त पोइ इन जो मतिलबु त असां जेको डिमांड कंदा रहिया आहियूं, जेको असांजो मुतालबो आहे त डेल्टा जे लाइ पाणी, फितरत लाइ पाणी, नेचर लाइ पाणी, छाकाणि त हिन वक़्तु जेका पॉलिटिकल इकोनॉमी आहे वाटर डिस्ट्रीब्यूशन जी, उहो असां वटि सॼो जेको फोकस आहे त वाटर फॉर एग्रीकल्चर, वाटर फॉर डोमेस्टिक पर्पज़, वाटर फॉर इंडस्ट्रियल पर्पज़। पर जेको हिन वक़्तु सॼी दुनिया में जेको आहे स्लोगन या जेको जिन ते ॻाल्हि थिए पई त वाटर फॉर नेचर, त जेसीं ताईं असां पाणी नेचर लाइ न छींदासीं, फितरत लाइ न छींदासीं, त उहा उनजी असांखे न त पोइ क़ीमत अदा करणी पवंदी। ऐं पोइ इहो ॾिसो था त हीअ असांजी जेका डेल्टा या जेके इहे साहिली इलाइक़ा त समुंड जे वर चढ़ी विया आहिनि, पर जेके बाक़ी जेके अॻियां ज़िला आहिनि उहे बि उनखे ख़तरे में आहिनि। त उन हवाले सां जेको नेचर बेस्ड सॉल्यूशन आहे उन ते असांखे वञिणो पवंदो। ऐं आख़िर में गुज़ारिश कंदुसि इंफॉर्मेशन सेक्रेटरी सना जेके त सभिनी दोस्तनि जो शुक्रिया अदा करे ऐं उन खां पोइ कंक्लूड था करियूं। हबीब अहमद साईं। जी अदा, ऐं तव्हां सभिनीनि जो शुक्रगुज़ार आहियां, स्पेशली साईं नासिर पंवर साहब, साईं शफ़ी मोहम्मद, साईं मसूद लोहार साहब, ऐं असांजे दोस्त जिन असांखे बदीन मां ज्वाइन कयो, उन्हनि सभिनीनि जो, ऐं जिन दोस्तनि पंहिंजा सवाल आंदा, होपफुली इनशाला पाण अॻियां हली इन्हनि सॉल्यूशन्स खे स्ट्रेटजाइज़ करे ऐं अकॉर्डिंगली पंहिंजे सिंध लाइ जेतिरो बहितर थी सघियो उहो कंदासीं। तव्हां सभिनीनि जी महिरबानी हिन में तव्हां असांखे ज्वाइन कयो, ऐं जेकॾहिं का टेक्निकल मुश्किलात आई आहे त उनजे लाइ हिकु दफ़ो ॿीहर माज़रत, सॉरी। थैंक यू सदाईं गॾु। थैंक यू अदा हबीब। सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। ऐं असां गॾिजी दोस्तनि मशवरा ॾिना, आसिफ पवर साहब बि मशवरो ॾिनो, ॿियनि दोस्तनि मशवरा ॾिना। मुंहिंजी सना जी इसी खे रिक्वेस्ट आहे त का कमेटी ठाहे उन ते जेको आहे सो वधीक दोस्तनि जेके असांजा एक्सपर्ट सिंध में वेठा आहिनि उन सां गॾिजी कमु करियूं। महिरबानी। हक़ मौजूद। जी जी सदाईं गॾु।